न तुंहिंजो वसा न मुंहिंजो। हिकु अल्लाह जे बाने मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में अर्ज़ कयो त सुहिणा हबीब 0300308978 हिन में ताउन आहे साईं अब्दुल अजीज कुबर काज़ी। मुने जो तलब पैदा थी आ, शौक़ ऐं मोहब्बत पैदा थी आ, इहो अव्हां जो करम आ। मेरी तलब ही तुम्हारे करम का सदका है, ये कदम उठते नहीं हैं उठाए जाते हैं। हिकु अल्लाह जे ज़ात बरकात जी तरफ़ां अता चल दुनिया जे बादशाह जे बादशाह हिकिड़ी बानी ख़रीद कई। पहिरीं पहिरीं रात बादशाह सोचियो त पैसनि ते नौकिराणी ख़रीद कई अथमि, पघार वारी न ख़रीद थियल। ॾिसां त कीअं हिन जो अख़लाक आहे, शरीफ़ आहे न, सुठी आहे न, ख़िदमत गुज़ार आहे या न, कमकार में हिम्मत भरी आहे या न। शाम जो टाइम थियो, इशा जी निमाज़ खां पोइ तॾहिं तुवारा आहे, टेलीविज़न डिश इहे जहान कोन हा, हर को थकिजी टुटी सुम्ही रहंदो। बादशाह सोचियो त मां ॾिसां त इहा बानी सुठी पई आहे या रोल पार्टी या केॾा रुलण पिनण वई आहे। आयो जंहिं कमरे में बानीअ खे रहण जो हुकुम हो त ही तुंहिंजो कमरो आहे, हिन में तूं रहिजा कजां। उन दरवाज़े ते आयो, अचे निहारियईं त मुसल्लो विछाए पियो आहे ऐं बानी सजदे में आहे, रोए पई, दुआ पई घुरे, मौला तो रब करीम खे जेका मूंसां मोहब्बत आहे, ईअं न त मुंहिंजी तोसां मोहब्बत आहे, तो ख़ुदा खे जेका मूंसां मोहब्बत आहे, मूं बानीअ सां मोहब्बत आहे, उन मोहब्बत जो वास्तो थी विझां त तूं ही दुआऊं क़बूल कर। बादशाह वेठो ॿुधे, वेठो निहारे। जॾहिं बानीअ मथो मथे खयो त चई त बानी मूं सम्झो त तो में को अदब हूंदो, तूं का सुठी सोच वारी हूंदी। इहा के पई दुआ घुरी त मौला जेका तोखे मूंसां मोहब्बत आहे, तूं अहिड़ी मोतबर आहे जो ख़ुदा खे तोसां मोहब्बत आहे। बानी चए थी क़िबला जवाब ॾियां जे नाराज़ न थी। चई हा जवाब ॾे, नाराज़ न थींदुसि। चई साईं सॼो ॾींहुं फजर खां वठी घर जो बुहार बि मां ॾियां, थांव बि छिपा मां धोआं, पाणी बि मां भरियां, तुंहिंजे बचड़नि खे धोई सुठो उजरो मां बनायां, तुंहिंजे राणी जा कपिड़ा बि धोई इस्त्री कयां, तो बादशाह जे ज़रे ज़रे जी ड्यूटी ॾियां, सुमाणी निमाज़ ताईं मानी पचायां, भाॼियूं रधियां, सॼो ॾींहुं फुर्सत नथी मिले। उन खां पोइ तूं बादशाह जे घर में निंड्रा, मूंखे पंहिंजे दरबार में सजदो नसीब कयईं। थकल बि मां आहियां, जे मूंसां मोहब्बत न हुजे सहां त मूंखे इहो नसीब ई न करे। मूंखे पंहिंजे दरबार में झुकाई, पंहिंजे दरबार में सजदे जी तौफ़ीक़ ॾिनई, पंहिंजे दरबार में रोअण जी हिम्मत ॾिनई, मुंहिंजे गलनि तां ॻोढ़ा ॻड़ी पिया। इहा मूंसां उन जी मोहब्बत आहे, न त तोसां मोहब्बत हुजे सां त इहे रुली पिनी कोन हा, तूं बि सजदे में किरी पई। माण्हू जेको सम्झे त मां वाइज़ में नथो वञा, क़ुरान करीम जे महफ़िल में नथो वञा, अल्लाह जे क़ुरान पाक सां तिलावत थी थिए या तरावीह पढ़ी थी निमाज़ मां नथो वञा, उहो ईअं न सम्झे त मां मोतबर आहियां, पर मां चवां थो ख़ुदा खे बाॾाए त मौला तूं मूंसां मोहब्बत रख, मूंखे नसीब कर। अल्हम्दुलिल्लाह, बग़ैर कंहिं दावत खाधे पीते वारी जे अवां सभिनी जो अचण, क़ुरान करीम जे लाइ मस्जिद में विहण, मदीने जे मीर जो शान ॿुधण, रब करीम जे क़ुरान पाक जी तिलावत ॿुधण, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ज़हन में विहारण, हबीब करीम जे शान में नातूं मौलूद गज़ल ॿुधण, इहा तव्हांजे वस जी ॻाल्हि ई कान्हे का। मां त ईअं थो चवां त इहा तव्हांजे मथां करीम रब जी करम नवाज़ी आहे, जंहिं तव्हांखे नवाज़ियो त को दुकान ते वेठो आहे, को होटल ते वेठो आहे, को दुनिया जे कंहिं ॿी सोच में वेठो आहे। मुंहिंजा बानड़ो, सॼी ज़िंदगी दुनिया जा कम खुटंदा कोन, के घड़ियूं कढी अचो, अचे मूं अल्लाह जो क़ुरान ॿुधो त मां अव्हांजा ॿई जहान आबाद बनाए छॾियां। वॾी महिरबानी रब करीम जी, वॾो थोरो आहे अल्लाह ताला जो, जंहिं असां तव्हांखे इहा क़ुरान करीम जी महफ़िल नसीब कई आहे। इन में मूं अव्हां जे अॻियां क़ुरान करीम जो हिकिड़ो जुमिलो तिलावत कयो आहे, उन जे मुतालिक़ मां अर्ज़ कंदुसि। अल्लाह ताला मुंहिंजो अर्ज़ करण, अव्हां जो ॿुधण क़बूल करे, असां तव्हांखे शौक़ अता करे,
मोहब्बत अता करे, जज्बो अता करे, विलविलो अदा करे, दिल में दर्द अता करे। तसी अल्लाह जे कुरान पाक जी, सोहे नबी जे दीन जी, मदीने जे मीर जे पाक सुन्नत जी, हबीब करीम जे इत्तिबा जी पाण में तड़प रखूं, कोशिश कयूं त अल्लाह ताला जे दीन जी गुलामी घणी ॾियूं, अल्लाह ताला जे दीन जी वर्क घणी कयूं, अल्लाह जे दीन जी ख़िदमत घणी कयूं। क़यामत जो ॾिहारो थिए, को कंहिंजो नौकर सॾिजे, को कंहिंजो नौकर सॾिजे, असीं सरजो त मदीने जे मीर जा नौकर सॾिजो। दुरूद वॾे आवाज़ सां पर मुंहिंजे प्यारे हबीब ते वॾे आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना व असहाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि। खुली पढ़ो, वॾे आवाज़ सां पढ़ो, बुलंद आवाज़ सां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि। अञा के थधा आहियो दुरूद में? हाजी शरीफ जो पासो मिड़ी घटि पियो ॾिसां। खुली करे वॾे आवाज़ सां अहिड़ो दुरूद पढ़ो जो जीअं दया जूं छोलियूं थींदियूं आहिनि, ईअं अव्हां जे दुरूद जूं छोलियूं मदीने जे दरबार में पहुचनि। वॾे आवाज़ सां पढ़ो, वॾे आवाज़ सां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। आयत जे जुमिले जी माना, उन जे वज़ाहत खां अॻु में अव्हां खे मां तमहीदन अर्ज़ पियो कयां त अल्लाह ताला जा वानो सारी मखलूक में मिठे मुहम्मद करीम जा उम्मती अल्लाह ताला खे ॾाढा प्यारा आहिनि। ॻाल्हायो ईअं आहे? वॾे आवाज़ सां ॻाल्हायो, वॾे आवाज़ सां ॻाल्हायो। ईमान वारा मोमिन, हिकु दफ़े पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, असहाबियो जी आका ॿुधायो त अजब वारो ईमान कंहिंजो आहे? छा बा हाफ़िज़ आलिम सभु वेठा आहियो, मुंहिंजी टेक कजो, मूंखे ॻाल्हि हराइजो मूंसां। हींअर दोस्त मथां कावड़जी पवनि त हिकिड़ो बुख ते उञ ते ॿियो मोलीअ छिका खणी ॿधी आहे असां सां। मुंहिंजी त पंहिंजी तबियत आहे, मूंखे अहिड़ी रोज़े में वाहिद में एॾो मज़ो ईंदो आहे, एॾो करार ईंदो आहे, चवंदो बस ई न कयां। सुहिणे हबीब करीम जा उम्मतीयो, साईं फरमाए था सहाबियो जी आका ॿुधायो त अजीब ईमान कंहिंजो आहे? सहाबी अदब वारा, प्यार वारा, मोहब्बत वारा अर्ज़ था कनि, या रसूल अल्लाह, अजीब ईमान मलाइकनि जो आहे। कंहिंजो? साईं कीअं अजीब ईमान आहे उन्हनि जो? साईं उहे गुनाहनि खां पाक आहिनि, खाधे खां पाक आहिनि, पेशा पाखाने खां पाक आहिनि, जनण ॼमण जे तकलीफ़ खां पाक आहिनि, औलाद जी हर ॻाल्हि खां पाक आहिनि। साईं फरमाइनि था पिया, न इहो अजीब ईमान आहे, उन्हनि ते त गिहलई कान्हे का, उन्हनि ते त बारी कोन्हे को, उन्हनि जी त जवाबदारी कान्हे का। ॿी का ॻाल्हि कयो, कंहिंजो ईमान अजीब आहे? सुभान अल्लाह। मां गया छा नवा वरी में जॾहिं वञी सम्झो लस बेले जिस्मा तकरीर कई त हिकिड़ो बलोच साहब उछो चई, मुल्लू त असां वटि खोड़ थो अचे पर तूं त अंदरां थो क़ुर पढ़ी। मुल्लू त असां वटि खोड़ थो अचे पर तूं त अंदरां थो क़ुर पढ़ी। सो तव्हांखे अंदरां था क़ुर ॿुधाई, भली सुभान अल्लाह ॾाढा चओ। सुहिणे हबीब जी सां फरमायो, मलाइकनि जो ईमान अजीब न आहे कि भला भला असांजो, असां बि था चवनि साईं भला असांजो ईमान। साईं फरमायो, तव्हां वटि मां वेठो आहियां, उछंदे विहंदे मुंहिंजा दीदार पिया कयो। कंहिं महिल चंड खे टुकड़ा थींदे पिया ॾिसो, कंहिं महिल वणनि खे सजदा कंदे पिया ॾिसो, कंहिं महिल पथरनि खां कलमा पढ़ंदे पिया ॿुधो, कंहिं महिल ॾिसो था त मुआल कब्र मां जेरा थी निकिरी पिया था अचनि। तव्हांजो ईमान कीअं अजीब आहे? साईं मलाइकनि जो बि न, असांजो बि न, भला अव्हां ॿुधायो कंहिंजो ईमान अजीब आहे? हबीब फरमाइनि था उन्हनि जो ईमान अजीब आहे जेके मुंहिंजे दौर ज़ाहिरी खां बाद में ईंदा, मुंहिंजो ज़ाहिरी दीदार बि न कयो अथनि, अल्लाह जे कलाम खे लहंदे बि न ॾिठो अथनि, जिब्रील खे दिहयत क़ल्बी जे सूरत में मुलाहिज़ो बि न कयो अथनि। ईअं पर पुठि ॿुधंदा त कुझु जान आहे जंहिंजो नालो मिठो मोहम्मद मेहरबान आहे, उनजो अल्लाह वॾो कयो शान आहे, उन ते लथो रब जो क़ुर आहे, जेको ॿुधे थो सो हैरान आहे, जेको ॾिसे थो सो मस्तान आहे। ईअं ईमान हाणे वेही रहंदा, मुंहिंजा उम्मती हूंदा, के सिंधी हूंदा, के हिंदी हूंदा, के अरबी हूंदा, के अजमी हूंदा, ॾिठो ई न हूंदो ख़ाबर ईमान आणींदा। उनजो ईमान मूं ख़ुदा मूं महबूब खे वधीक प्यारो आहे त मुंहिंजे रब करीम वटि वधीक अजीब आहे। चओ सुभान अल्लाह। उहा जमायत आहीं तूं जंहिंजे ईमान खे
अल्लाह ताला जे महबूब अजीब ईमान सॼो आहे। चओ सुभान अल्लाह। साईं करीम अलैहिस्सलाम जा उम्मती हो, अल्लाह खे ईमान वारा ॾाढा प्यारा। चओ ॾाढा वॾे आवाज़ सां चओ ॾाढा। क़ुरान करीम शाहिद आहे। हबीब करीम अलैहिस्सलाम जी उम्मत जे मथां अल्लाह कलाम करीम लाहे हर ॻाल्हि खोले छॾी आहे, पर असांखे सम्झ हुजे, पढ़ूं, ज़हन में विहारियूं, सम्झूं। साईं फरमाईं था त अल्लाह ताला खे मुंहिंजी उम्मत ॾाढी प्यारी आहे। तफ़सीर लिखनि था क़ुरान करीम जा त कुल्हनि ते रब करे मलाक जेके विहारिया आहिनि, सॼे कुल्हे वारो नेकियूं लिखंदो आहे, खॿे कुल्हे वारो गुनाह। जेकॾहिं को माण्हू नेकीअ जो इरादो कंदो आहे त सॼे कुल्हे वारो लिखंदो आहे, इरादो खे लिखोसि नेकी। सेना जॾहिं करे न इरादो थो करे, लिखोसि नेकी। जॾहिं नेकी करे थो, अल्लाह फरमाए थो 10 लिखोसि। पर जेकॾहिं को गुनाह जो इरादो थो करे, खॿे कुल्हे जो मलाइक सॼे कुल्हे वारे खां पुछे थो लिखां या न, चए थो न लिखञा, कयो न अथसि, मिठी मोहम्मद जो उम्मती आहे, मतां महबूब जो मयारी थी वई। थी भला कई करे त पोइ बि तकर करे न लिखिजां, जल्दबाज़ी न कजां, थी सघे थो तौबा करे वेही रहे त लिखोसि न। अहिड़ी उम्मत अल्लाह जे हबीब खे, चओ हबीब खे जॾहिं प्यारी आहे मुहम्मदी उम्मत, असीं सभु ख़ुदा खे प्यारा आहियूं, त प्यारे जी माण्हू मदद कंदो आहे। ॻाल्हायो हा या न? ॾाढा ॻाल्हायो। प्यारे जी माण्हू हमदर्दी कंदो आहे, मदद कंदो आहे, साथ ॾींदो आहे। अल्लाह जल जलालहू अमन वालो खां पुछूं था, मुंहिंजा मालिक मिठा जी असीं तुंहिंजा प्यारा आहियूं, तूं पाण चई थो त मूंखे ईमान वारा प्यारा हल, तुंहिंजे हबीब फरमायो आहे त मूंखे ईमान वारा प्यारा हल। हबीब मोमिननि ते ख़ासि बाज़ारो महिरबान आहे, जीअं क़ुरान करीम अल्लाह ताला फरमायो आहे। अल्लाह ताला फरमाए थो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। अव्हां वटि शान वारो रसूल आयो आहे, अव्हां मां आयो आहे, अव्हां जी सूरत वठी आयो आहे, असली तजल्लियूं खणी ज़ाहिर नथो करे, मतां को ॾिसी न सघे, वेही न सघे, फ़ाइदो वठी न सघे। अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम, अव्हां खे का बि तकलीफ़ थींदी आहे मुंहिंजे हबीब ते ॻरी गुज़रंदी आहे। हरीसुन अलैकुम, अव्हां खे दुनिया दौलत जो हिर्स आहे, मुंहिंजे हबीब खे अव्हां जो हिर्स आहे। तूं चवंदो ई त बेसो बची पवे, बच्चा बची पवनि, मदीने वारो चवंदा त मुंहिंजा बच्चा कुर्बान थिया त भली थियनि, पर उम्मत बची पवे। हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम, मोमिननि सां ख़ासि बाज़ारो महिरबान। हबीब करीम जा उम्मतीयो, अल्लाह खां पुछूं था मौला जे तुंहिंजा बाना आहियूं, तो ते ईमान आंदो अथऊं, असांजो ईमान अजीब आहे, तोखे प्यारा आहियूं, तुंहिंजे हबीब खे प्यारा आहियूं, त पोइ प्यारे जी मदद कबी आहे, असांजी मदद करी थो। साईं मोले गुलनि सां लख खणो, सुभाणे न चवंदा सभई चओ, सभई चओ, सभई चओ। अॼु चओ मरण खां पोइ दफ़्तर ॾिसजो, क़ब्र क़यामत में ॾिसजो त हिन नफ़्स जो केॾो वज़न आहे, इन जी केतिरी ख़ुदा जे दरबार में मक़बूलियत आहे। असां सुन्नियुनि जो जलसो सभु रौनकूं रखंदो आहे, क़ुरान जी तिलावत, हदीस जी तिलावत, दुरूद जी बरकत, ज़िक्र जूं बरकतूं, तस्बीह जूं बरकतूं, उथी त हिकिड़ी न कई झोलियूं भरे उथी सोने हबीब करीम जा उम्मतीयो, रब खां पुछूं था मौला प्यारा आहियूं? हा प्यारा आहियूं। महबूब खे प्यारा आहियूं? हा प्यारा आहियो। वो प्यारे जी मदद कबी आहे न? अल्लाह हा। ॿिया तव्हांखे दिलासा ॾींदा, मां अल्लाह ताला वाइदो थो कयां, वकान हक़्क़न अलैना। साईं क़ुरान शरीफ़ आहे न, बता ॿी का ॿोली ॿुधो हुजो, वकान हक़्क़न अलैना नस्रुल मुमिनीन। मूं रब करीम जो वाइदो आहे, ईमान वारनि जी मदद करण मूं रब जे मथां हक़ आहे, मुंहिंजो ज़िम्मो आहे, मुंहिंजो अहद आहे, मुंहिंजो अंजाम आहे। किथे बि मोमिन माण्हू हूंदो मां रब मदद कंदोमांसि। केतिरी केतिरी मदद। अल्लाह फरमातो अंतुमुल आलऊन इन कुंतुम मुमिनीन।
जे ईमान में पक्का रहंदव, मजबूती भी हंदव, गप जा किला न थींदव, झंग जा लूसी बिल्ला न थींदव, मज़हब में फेर फार न कंदव, गुमराह की देखा बची पवंदव, नेक अमल करे ॾेखारींदव, ईमान में कामिल रहंदव। मां रब वाइदो थो कयां सारी दुनिया घटि हूंदी, तव्हां सभिनी खां बुलंद हूंदव। अल्लाह या सय्यदी या रसूल अल्लाह। नारे तहकीक हबीब जा उम्मती आओ। अल्लाह फरमाए थो मुंहिंजे मथां हक़ छा आहे? मुंहिंजे मथां ॾाढा जवाब ॾे। मूंखे घुराई ॿुधी तदा मौली साहब चए थो न त कारा मिर्च खाई गले खे टाइट करे थो कर। ख़बर पवे त सुस्तनि जी महफ़िल न आहे, ही मदीने जे मीर जे मुजाहिद उम्मतनि जी महफ़िल आहे, हबीब जे सचनि ग़ुलाम जी महफ़िल आहे। ज़िक्र ॾाढा कर अल्लाह 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 अल्लाह। 030030897886। कुरान करीम में अल्लाह ताला वाइदो कयो। अब वाइदो खुदा जो पूरो थींदो छा? गुसंदो छा? टटो पुज़ी त न हूंदो न, सिधी ॻाल्हि आहे न। खुदा जो वाइदो हक़ आहे न। मौला भला असांजी मदद करी थो समझो। हा पोइ मुंहिंजा रब करीम असांजा दुश्मन त खोड़ आहिनि, कई दुश्मन आहिनि। अल्लाह फरमाए थो सारी दुनिया तुंहिंजी दुश्मन थी पवे, पर नूरे हक़ शम्अ-ए इलाही को बुझा सकता है कौन? नूरे हक़ शम्अ-ए इलाही को बुझा सकता है कौन? ही सिज कंहिं ॿारियो आहे? ॻाल्हायो, फूक ॾेई विसाईंदुसि, ॾाढा था ॻाल्हाए, बटन बंदि करे विसाईंदुसि, ॻाल्हाए त सही न, छो त ख़ुदा जो ॿारियल आहे। नूरे हक़ शम्अ-ए इलाही को बुझा सकता है कौन? जिसका हामी हो खुदा उसको मिटा सकता है कौन? रब चवंदो मां तुंहिंजो छा तोखे दुनिया कंदी छा? छा कंदा करे सघंदा कुझु? ॾाढा ॻाल्हि आहे, बेटा घोट खां पुछूं, शारनि जे सरताज खां पुछूं, जंहिंजे शेर जे हर्फ हर्फ मां क़ुरान करीम जे फैज़ जूं बरकतूं नज़र ईंदियूं आहिनि, मदीने वारे जे इश्क जूं झलकूं नज़र ईंदियूं आहिनि। समय तो सर में पखी हिकिड़ो, मथ मारी लख, कई था घुमनि न छॾींदा। सर में पखी हिकिड़ो, मथ मारी लख, पर जे रब जी अथस रख त सर में घुमे सर हो। अल्लाह जैसा साणी त ॿियो छा कंदो? छा साबीजा जे फरमायो पई जा पाताद, दरिया जे तरे में वञी पवे, ढंढ जे तरे में वञी पवे, खॾ जे तरे में वञी पवे, तलाउ जे तरे वञी पवे। हमारे तो पई जा पातार सापुसना पाली न रहे, पर जन ढके ढकनहार पद न पुसे उन्हनि जो। जंहिंजो रब जवाब ॾाढा ॾे, जंहिंजो रब रफ़ में तो तुंहिंजा किराणे दुश्मन हुजनि, जॾहिं मां रब तुंहिंजो आहियां। मिसाल केतिरा अर्ज़ कयां, उहे लम्हा यादि कर जो हज़रत मूसा अॻियां पियो थो वञे, मञण वारा चंद माण्हू गॾायल, पुठियां फिरो लश्कर निकिरी पियो आहे, ऐं मूसा वञे पियो, हारो कयो पहुची वञो, घोड़नि खे डोड़ाईंदा कुटींदा डोड़ाईंदा पिया था अचनि, न छॾियोनि, वठोनि, गिरफ़्तार कयोनि, कुहोनि मारियोनि। अल्लाह जे नबी मूसा खे माण्हू चवंदा त मूसा इन्ना लमुदरकून, असांजे पुठियां पहुचण वारा अथई, लश्कर अचण वारो आहे। साईं फरमाए थो इन्न मइय रब्बी सयहदीन, का ग़लती न कयो, मां मूसा अकेलो न आहियां, मूसा मुंहिंजो रब गॾा, तुंहिंजो जो रब गॾा, तंहिंखे कहिड़ी परवाह। ईंदे ईंदे थकिजी त न पवंदव, पक ॾियो था, छिके रखां कांटे खे, दुरूद पढ़ो, सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मदिन या रब सल्ले अला नबीना। हजरत मूसा समय तो छो था घबरायो, इन मइय रब्बी, मूसा गॾु मुंहिंजो रब, मूसा गॾु मुंहिंजो आच तो। साईं जा साथी निहारीनि त बाबा त कहिड़ी बात, अॻियां त दरिया अची वियो, हाणे अॻियां दरिया थो अचे, न पुल आहे
न बेड़ी आ न बहरी जहाज आ न तुंहिंजी लाच आ अॻियां दरियाव आ इहे खणी निहात नज़र पई खुटे दरिया जो किनारो नज़र न पियो अचे पुठियां दुश्मन जो लश्कर अचे पहुतो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात बारकात पंहिंजे साथियुनि खे जवाब थो ॾे का ग़लती न कयो ॿुधो ॿुधो साईं दरिया अची वियोसीं अञा बि ग़लती न कयूं पुठियां दुश्मन जे घोड़नि जा टावर चापंदा था अचनि हकरुंदा था अचनि साईं सां का ग़लती न कयो साईं ॿेड़ी कान्हे का ग़लती न कयो जहाज कोन्हे का ग़लती न कयो लाच कान्हे का ग़लती न कयो पुल ठहियल कान्हे का ग़लती न कयो अल्लाह जे नबी मथां बि लठ हथ में आहे हीअं जो लठ जो इशारो कयो आहे त दरिया बि हिसा थी वियो आहे हिकिड़ो पासो हेॾे पियो छोलियो हाणे हिकिड़ो होॾे पियो हाणे विचां रस्तो ठही वियो आहे अल्लाह ताला जे ज़ात बरका जे नबी निहारियो त मुंहिंजी जमात सभु हिक पासे खां लंघी न सघंदी हिक रस्ती मां लंघी न सघंदी ठका जो लठ जो इशारो करे त ॿियो रस्तो ठही वियो आहे हीउ विच ते पाणी आहे निहारियो विच ते पाणी आहे हेॾां बि वाट आहे हेॾां बि वाट आहे हज़रत मूसा जा उम्मती हिकिड़ा हितां लंघी पिया आहिनि ॿिया हितां लंघी पिया आहिनि दुश्मन पुठियां पियो थो अचे जेके हितां लंघे विया से हुननि जे गिनतीअ में हुया हितां वारा हुननि जे गिनती में हुया विचां बि पाणी आहे अल्लाह फरमा गिनती न मां रब तव्हां सां गॾु आहे उन विच वारे पाणीअ खे अल्लाह ताला शीशी वांगुरु साह बनाए छॾियो हितां वारा हुननि खे था ॾिसनि हुतां वारा हिननि खे था ॾिसनि ॾिसंदा बि हलो त जंहिंजो रब चओ जंहिंजो रब साथी फिर बाक़ी छा खपे हा मदीने जो मीर रात जो सोने सिद्धी के वठी गॾु निकितो गार में आया मक्के में गार आहे जेको हाजी साहब ॾिसी आया आहिनि सुभान अल्लाह गार में अबू बकर सहणो गार में पुठियां काफ़िर पेर खणी मथां ते बीठा अबू बकर अर्ज़ कर क़िबला अंधनि काफ़िरनि जा पेर त ॾिसूं था साईं फरमाए था का ग़लती न आहे तवजो ॾियो मूं खां मोकल वरिती तॾहिं ड्रेग शुरू कई आहे ईअं न दा ये न त बिस्मिल्लाह मिंट करे वठासीं हबीब जा परवानो साईं गार में सिद्दीक़ अकबर बि गार में सिद्दीक़ गार में पिरीअ जे प्यार में दिलबर जे दीदार में यार जे भाकुर में हबीब करीम खे आरामी कराए पियो आहे मुंहिंजे महबूब करीम जा परवानो सैयदना सिद्दीक़ बि क़िबला हाउलाइल कुफ़ार क़द लहकू ही अची विया आहिनि साईं फरमाए था का ग़लती न आहे अल्लाह ताला कुरान में फरमायो आहे इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना पंहिंजे साथी खे था फरमाइनि ला तहज़न अबू बकर मुंहिंजो ॾुख न कर मां तोखां जुदा न थींदुसि मूंखे काफ़िर कुझु करे न सघंदा मुंहिंजो फिक्र न कर छो अकेलो न आहीं मां बि अकेलो न आहियां इन्नल्लाह माना असां ॿिन्ही सां रब गॾु केर गॾा समझंदा हलो केर अल्लाह ताला कोरियरे खे चयो कोरियरे खे इन गार ते यार था छप्पर बिन अॼु इस्माइल खां 5 रुपया कोन वठो छा रखो कोरियरा यार था कोरियरे मिंट करे वठा गार जे मुंहं ते यार का मामूली ॻाल्हि आहे यार ठही वियो कबूतर जी मालिक इन यार जे मथां आनाला यार ॾिठो हूंदो कोरियर जो यार उन ते जो कबूतर वेहे त छिजणो खपेसि न छिजी पवे न नथो छिजे कबूतर जी मालिक ॿई पेर मथां रख पंहिंजो वज़न बि यार ते ॾे आना बि लाहे कबूतर आना लाथा वरी उॾामी हली वई ही पेर खणी फिरंदे फिरंदे मुंहं जे मथां अची विया हिकिड़े जो अंदरि ॾिसो बेटे भला अंधो थी पियो आहीं यार कोन थो ॾिसी अंदरि वञी हल यार छिजी न पवे हा ही आना ते बीहनि हा जहिड़ा की सही ॻाल्हि मां बि दिमाग़ में कोन थो करे ही भला भांजा प्रीति अथई छा किथां आयो अंदरि न बि सही जंहिंजो रब तंहिंजो चाचा जंहिंजो रब इमाम शरफुद्दीन बुसीरी रहमतुल्लाह अलैह कसीदे बुर्दे वारो साईं फसिद्दीक़ फील गार वसिद्दीक़ लम यरमा सुभान अल्लाह महबूब गार में सिद्दीक़ गार में फसिद्दीक़ फील गार वसिद्दीक़ लम यरमा वहुम यक़ूलून मा बिल गार मिन इरमी काफ़िर पिया चवनि गार में त का सुकल हॾी बि कान्हे रब चए थो सची चयूं थी हॾी कान्हे महबूब हो
हदी का नहीं महबूब हो, हदी का नहीं सिद्दीक हो। वहुम यक़ूलून मा बिलगार मिन अरमी। गाल सची बाकन हदी का नहीं महबूब हो, सिद्दीक अकबर हो। नतीजो गा जो छा त जंहिंजो रब चओ जंहिंजो रब अल्लाह ताला फरमाए थो त मुंहिंजे मथां ईमान वारनि जी मदद करण हक़ छाहे, पक्को कजां छाहे हक़। बोला दुश्मन घणा आहिनि, रज तो का गणती न कयो, कहिड़ोड़े दुश्मन हुजनि, अरबे दुश्मन हुजनि, मां तुंहिंजो हा त का परवाह कान्हे का, ताईं बचाईंदो मां जिते सम्झ में ॻाल्हि न ईंदी। हाणे मिसाल पुछूं था त मौला हिकिड़ा सॼान ज़ाहिरी दुश्मन, ॿिया आहिनि बातिनी। हिकिड़ा खुली चओ, ॿिया आहिनि बातिनी। अल्लाह सना तुम ॿिन्ही पासे तव्हांजी मदद कई आहे, ॿई पासा। ज़ाहिरी कीअं, वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्ला। क़ुरान शरीफ़ आहे न से सची ॻाल्हि कजो। देवबंदी वहाबी ॿियो रस्तो न ईंदो अथनि, बेतथो पढ़ी क़ुरान त अचेसि कोन थो। मां कंदा क़ुरान कोन थो अचेसि, मां चवां थो अल्लाह जो क़ुरान रब जे करम सां अची असांखे थो, छो त असीं सही माना था कयूं। हू अल्लाह जे क़ुरान जा लफ़्ज़ फेराए नथा सघनि, पर माना में उहे कूड़ था ठोकीन जो ख़ुदा जे कहर जो वस्कार पियो थींदो। अल्लाह जा बाना हो क़ुरान करीम खे खोले था ॾिसूं। अल्लाह सां चऊं तव्हांजी मदद कई बेबदरिन, बदर जे मैदान में, व अंतुम अज़िल्ला, तव्हां थोरा हुयव। काफ़िर घणा हा, अब घणा हा काफ़िर? 1000 ॻाल्हायो, ॾाढा ॻाल्हायो। पैसनि जे 1000 जी ॻाल्हि हुजे तो हारड़े करी जो इस्तान वारा ॿुधनि। 1000 काफ़िर हुआ ऐं मदीने जे मीर जा उम्मती 313। घणा हुआ? महीनो कहिड़ो आहे? रमज़ान। महीनो कहिड़ो आहे? 313 ॼणा सहाबी आहिनि, 1000 काफ़िर आहिनि। काफ़िरनि खे हथियार पाण सां, खाइण जे लाइ गोश्त सामान पाण सां, शराब कबाब पाण सां, असरियो पाण सां। मदीने जे मीर जे सहाबनि खे चओ कि इनके 5 घोड़े, 6 8 शमशीरें। 2 घोड़ा, 6 ज़रियूं, 8 तलवार। घोड़ा घणा, ज़रियूं घणियूं, तलवारूं घणियूं, 8। 2 घोड़ा, 313 ॼणा, सारी सिर्फ़ 2 घोड़ा। ऐं सिरह हिकिड़ी पितल जी चांदी आहे रुक जी, जो तलवार हंध वढे न सघे, उहे मुर्गी 6। ऐं वेला तलवारूं घणियूं, ॾाढा ॻाल्हि है। इनके 5 घोड़े, 6 8 शमशीरें, और बदल में आए थे ये लोग दुनिया भर की तकदीरें। सुभान अल्लाह। 6 ज़रियूं, 2 घोड़ा, सब 8 तलवारूं मैदान में चे लथा। जिते लथा अचे उते सुकी ज़मीन न, चीकी मिट्टी न, रेतीअ जी जा दड़ा आहिनि। काफ़िर जे ज़मीन वेठा सा, मिठी ज़मीन, चीकी ज़मीन। खूह जेको पाणीअ वारो हो उन ते काफ़िर कंट्रोल करे वेही रहिया। वह के साहब जो क़िबला रोज़ो बि आहे, रमज़ान जो महीनो बि आहे, हथियार बि घटि आहिनि, माण्हू बि ॾिसो था त हुननि खां 3 सेटे आहियूं। छा महिरबानी थींदी मुंहिंजे हबीब करीम जे महबूबियत खे जोश आयो। महबूब कॾहिं कॾहिं वॾो अंगल कंदो आहे, कॾहिं कॾहिं साईं जे महबूबियत खे जोश आयो। मथे निहारे चए थो मौला हाज़िही उसाबतुन कलीलतुन इन तुहलिकहुम लन तुअबद फिल अर्द अबदा। मौला थोड़ी जमात तैयार करे आयो हा जे इहे माराई त तो खुदा खे केर खुदा न चवंदो। उलमा लिखनि था कॾहिं बि मदीने वार ईअं हुज सां न ॻाल्हायो। महबूबियत जो अंदाज़। मौला लन तुअबद फिल अर्द, ज़मीन में इबादत केर कंदी कोन। अल्लाह फरमाए महबूब एॾी जज़्बात न ॾेखारियो, तव्हां थोरा न आहियो। जिब्रील लाहे थो मोकिलियां, 5000 मलाइक थो मोकिलियां, पटका ॿधल हूंदनि, तलवारूं हथनि में हूंदियूं, तो मुहम्मद घोट जे गुलामनि सां गॾिजी के बीहंदा, मैदान मल्हाईंदा, इशारो थींदो वेंदो, काफ़िर किरंदा वेंदा, कुसंदा वेंदा।
मदद कई न ख़ुदा ॻाल्हाए त सही। सहाबी फरमाए थो मूं ॾिठो त हिकिड़ो शख़्स अछो पटको मथे ते ॿधो पियो आहे, पटका ॿधो वेली सुन्नत मदीने वारे जी। नबी साईं फरमाए थो त जंहिं पटको ॿधी निमाज़ पढ़ी बिलफर जुमे जी निमाज़ पढ़ी सिज लथे ताईं अल्लाह जा मलाइक उन ते रहमतूं था मोकिली। रहमत एॾी प्यारी सुन्नत आहे। सहाबी सॻोरा फरमाईं था असांखे फरमाए थो जंग जो मैदान आहे, मूं ॾिठो पटको ॿधो पियो आहे, तुरो छॾियो पियो आहे, चबुक हथ में आहे, घोड़े खे डोड़ाईंदो पियो वञे। ओ कुदुम हेज़ूम, हेज़ूम नाले घोड़ो त हेज़ूम वधी बि सो पोते नथी वधरे वध। सहाबी चए थो कि भला इहो केरु हो? फरमाया जिब्राईल हो। जिब्राईल हो। मैदान हले पियो, हबीब जा उम्मती हो, मुंहिंजे साईं करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरका दुआ घुरी आहे, मलाइक लही आया। असहाबी चवनि था कि भला निमाज़ पढ़णी आहे, वुज़ू जे लाइ पाणी कोन्हे, रोज़ो खोलणो आहे, पियण जे लाइ पाणी कोन्हे। साईं फरमाइनि था का ॻाल्हि कान्हे का, हबीब जन हथ मथे खयां, अल्लाह जे हबीब पाणी लाइ दुआ घुरी आहे। उहे रेतीअ जा वारीअ जा ज़र्रा ज़र्रा रब करीम खां दुआ था घुरनि। छा पिया चवनि? ख़बर होती तो हम शबनम के कतरे जमा कर रखते। बोला असांखे त ख़बर कान्हे त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते ईंदो, असां ज़र न ईंदो, असां रेती मथां ते बीहंदो। ख़बर होती तो हम शबनम के कतरे जमा कर रखते, छुपा कर एक गोशे में मुसफ़ा भर रखते। ख़बर हुजे हा त मां कॾा फुड़ा गॾु कयूं हा, हबीब जी लाइ पाणी जो इंतज़ाम कयूं हा। हबीब करीम जा उम्मती हो, अल्लाह ताला बरसात साई आहे, जिते रेती ही पाणी थी वियो आहे, वुज़ू थी वियो आहे, रोज़ो खुली वियो आहे, पर काफ़रनि गप थी वई, उथनि त पेर तिरकियो पे फहको वञो कनि। कंहिं मदद कई? राजा चा ज़िक्र कर अल्लाह अल्लाह अल्लाह, वॾे आवाज़ वॾे आवाज़, अल्लाह अल्लाह। अल्लाह जा वालो घणा काफ़िरा? हज़ार। ऐं मुस्तफ़ा करीम जा उम्मती घणा? 13। जॾहिं मैदान जंग प्यार थो थिए, नबी साईं पंहिंजे सहाबनि खे वठी फरमाए था सहाबी अचो। आया। हिन जाइ ते अबू जहल जो लाश पियो हूंदो, हिन जाइ ते फलाणे काफ़िर जो लाश पियो हूंदो, हिन जाइ ते फलाणे जी मुठी पई हूंदी। जागो था? ॾाढा ॻाल्हायो। सही मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे। हाणे जेके चवंदा त नबीअ खे गैब जो इल्मु ख़ुदा ॾिनो ई कोन्हे, उन्हनि खां पुछो त ओ अंधा कुल जा, ओ वेरी मदीने जे दीन जे दुश्मन, मदीने जे वारे जे दीन जा, कीअं थो नबीअ खे ॿुधाए त हिते फलाणे जी मुठी पई हूंदी, हिते फलाणे जो लाश पियो हूंदो। हालांकि क़ुरान पाक में कंहिंसी आया तव्हां ॿुधाइजो बई अर्दिन तमूत, कंहिंखे ख़बर कान्हे अमा तदरी नफ़्सुन बई अर्दिन तमूत, कंहिंखे ख़बर कान्हे त कहिड़ी ज़मीन ते पियो हूंदो। मां चवां थो ख़बर नहीं त न मदीने वारे खे ॿुधायो। भला क़ुरान माज़अल्लाह ग़लत आहे छा? नबी जो कौल ग़लत आहे छा? क़ुरान बि सही आहे, नबी से जो कौल बि सही आहे। क़ुरान चए थो मां तदरी, माना अटकल सां केरु कोन ॼाणंदो, पर ख़ुदा जंहिंखे ॼाणाईंदो सो ॼाणंदो। जा ख़ुदा जंहिंखे ॼाणाईंदो, साईं निशान करे ॾिना। लाश हुते पिया हा, ॿिए ॾहाड़े सहाबनि खां पोइ ॾिठा त जंहिं जाइ ते नबी साईं जंहिं जला चयो हो उहो हुते पियो हो। अबा मदद थी या न? हाणे असांजा नंढड़ा बचड़ा हिकिड़नि खे खणूं था, बाबा हलो पकोड़ा विकिणो, गजरूं विकिणो, पढ़ो न, पढ़ंदो छा मिलंदो? नौकरियूं कोन मिलंदियूं, मुल्ला थींदव त छा मिलंदो? ईअं हलो उनजी उमिरि बर्बाद कराईंदव। ॿियो रांदि रूंद जे हवाले या जेका डुकी डुकी बाल खे थोड़ा था हणो, छा चवंदा हुनखे? क्रिकेट। जेका अख़बारनि में इनाम था रखनि, केॾा ज़ालिम आहिनि काफ़िर, उहे पाण त हूअं ई काफ़िर आहिनि, पर मुस्लमान क्रिकेट जे बजाय जिहाद सिखे। मुस्लमान में जज्बो जिहाद हुजे, वो जज्बो ख़त्म करे कंहिंखे डिश में, कंहिंखे टीवीअ में, कंहिंखे शराब में, कंहिंखे भंग में, कंहिंखे चर्च में, कंहिंखे राग में, कंहिंखे किथे हणी मुस्लमान खे अहिड़ो सुस्त करे छॾियऊं जो इसराइल आहे हिकिड़ो गिलास जहिड़ो मुल्क आहे, उहो सॼे अरब खे कुटे बि। हबीब जा उम्मती हो,
उन्हें बेतन में बदर में घना सहाबिया 313 घना आया नबी कई मजाता बरकात ही की उम्मत आनिया मदीने शरीफ में बैठी आ रोए बैठी सुभान अल्लाह किथे बैठी आ राजा गाला किथे बैठी आ मदीने पाक में रब नसीब करे ज़ियारत हाज़िरी अदब मोहब्बत बैठी आ रोए पे मुझा साईं बदर जी मैदान दे हल ये अमर रोए बैठी ब बच्चा नौजवान हल नौजवान मतलब था ता दाढ़ी लहन मारी थी या 12-13 साल में थी या घर में जो आया अम्मा रोए बैठी मथा भी रोन था पान अम्मा छोटी रोई बाबो तजना माल दे देवा तुझी जन्म आवई तो के का गाड़ी नहीं हल कहीं गालायो जो रोई थी फरमाते ने मुझा पनहला पुत्र मुखे कहे बे कोन गालायो पर के खमर रा रेवा कहो गम थई बाबा मुझा बच्चा मुझा दिल बर पुत्र अमा जो बाबू अगी दुनिया माल दे देवा अजो मदीने जा मां मदीने वाले सां गजी मैदान जंग में वियान राथी मुंहिंजो मुर्सु जी हां उहो बि मिठे मोहम्मद सां गजी जंग जे मैदान में वञे हां मैदान मल्हाए हां रब करीम खे राज़ी करे हां अल्लाह जे ज़ात बरकात मुजाहिदन मान में थे हां इन जे ला थी रो त असां जे घर जो नालो मुजाहिदन में आई को अल्लाह अकबर हां हां हबीब दामतियो उही नौजवान 12 साल 13 साल का वडी उम्र कान्हे का महबूब कई वरी सुन्नत लहन जी तैयारी थी या चवंदा जी जन्म असा के तो उम्र जो इंतजार आ तो अम्मा के बियो बच्चो घर में कोने को असी खुशी रासी तुझी खिदमत केर कंदो ये थी अब्बा इन का वधी का भाग कहड़ा जो अमा बई मदीने वाले जे कदमन ता वनी कुर्बान अम्मा वणू था तलवारों गढ़ियों खनन था तकरीबन 71 किलोमीटर बदर जो मैदान मदीने का परिया 71 मुझे पक्को याद ना है एतरो थी वेंदो एतरो परिया तू आज गाल है देर से आयो ही चंगी तरह तो मां ॾिसां थो अॼु मुंहिंजा पुराना दोस्त आहिनि पर दोस्त जो नतीजो इहो रखो सॼे वायद में देर सां ईंदा या ईंदा ई न मोल विल तपा छॾियो पोइ देर करे छो आयो कम खे छॾे दिल मदीने वारे सां गॾे ॾे त महबूब क़यामत में जन्नत सॾे ॾे अल्लाह अल्लाह हबीब जा उम्मती आओ ॿई बचा तलवार खणनि था अमर जूं दुआऊं खणनि था हथरा चुमी मोकिलाइनि था कसम थी रब करीम जो ॿुधा मुड़ुस बि घर में न हुजे ॿ बच्चा हुजनि उहे बि जंग जे मैदान ते वञी रहिया हुजनि इन माउ जे दिल खे आख़िरी न आहे या न ॻाल्हि आहे या न उथा थी बच्चनि सां गॾिजी आई आहे दरवाज़े ते पहुती आहे रवाना थिया निहारे पई चई थी रब्बे करीम मुड़ुस कोन्हे कोन त चवां हा त ॿिया पुट जा हे कुसी वञनि तूं राज़ी थी तुंहिंजो महबूब राज़ी थिए दुनिया में जुदा थी वेंदा वॾी ॻाल्हि कान्हे का क़यामत में जन्नत मूंखे बच्चनि सां गॾु रहाइजा वाह मां वाह मां तुंहिंजी दुआ ॿई नौजवान तलवार हथनि में तकड़ा हलो वॾो पंध जो पियो आहे जंग शुरू थी वई हूंदी मैदान में गाज़ी बीठा हूंदा ख़ुदा जे रहम जी विस्कार हूंदी हबीब करीम जे दरबार में अचे पहुता बदर में नबी साईं जी ज़ात बरकात खे दीदार करे अर्ज़ था कनि या रसूल अल्लाह जंग जे मैदान मल्हाइण जे लाइ आहियूं पान फरमाईं था त पर अब्दुर्रहमान बिन औफ सहाबी बीठो आहे उहो इंतज़ाम जे हवाले आहे उहो तव्हांखे ॾसींदो त कंहिंसां बुढ़ो कंहिंजो मुक़ाबिलो कयो उन ॾे वञो उन वटि आया ऐं चाचा अब्दुर्रहमान जी अब्बा कॾहिं आया हो साईं हाणे पहुता आहियूं छाची लाया हो चाचा ॿिए सां बि कोई कोन अबू जहल ॿुधो अथव असांजे महबूब जो कटो दुश्मन उन जो ॾस ॾे विड़बो त चङी तरह विड़बो कसम खाई है मर जाएंगे या मारेंगे नारी को मुड़बो न गुस्संदासी न कसम खाई है मर जाएंगे या मारेंगे नारी को सुना है गालियां देता है वो महबूब बारी को न छड़ींदासीं अब्दुर्रहमान साहबी मुर्की अब्बा हू अथव काफ़िरनि जो इन चीफ कमांडर अबू जहल को रवाती शया था फौज बीसी से चौधारी बीठी आहे साईं सा थो चए ऐं बचड़ा जवाब छा था ॾियनि साईं फरमाए थो हिफ़ाज़त कर रहा है गर्दियुन के फौज का दस्ता फौज से चौधारी
हिफाजत कर रहा है गर्द उनके फौज का दस्ता। बच्चा था चौन चाचा, ये दस्ता कब तलक रोकेगा इज़राइल का रास्ता। न बचंदो न सुने कहिड़ो आहे इहो बीठो था भई ॿाहिरि आया तलवार हणा ऊंची मां हणा ऊंची मां हणा। ॿिए साहिब खे चयूं चर मुंहिंजी तलवार अथव पर छोटी आहे, जेका कुहाड़ी वॾी का नंढी छोटी आहे, असांखे ॾे। हिकिड़े हुन खां वरिती आहे, हिकिड़े खे में पाण सां अचनि था त अबू जहल ख़ान साहिब जो बीठो आहे, मोतबर जो बीठो आहे, ओ फलाना खान तूं हितां विरजा, ओ फलाना खान हितां विरजा। ही ॿई जो आया हुन अंधे खे सम्झ कान्हे त को नंढा जवान मूंखे छा कंदा, परवाह ई कोन पियो वणे, फलक ई कोन पियो भञे। हबीब करीम जा परवाना पुछां अल्लाह अकबर करे ईअं जो तलवारूं हणाइनि था त हिकिड़े जी हिन कुल्हे खां लॻी आहे, ॿिए जी हिन खां लॻी आहे, बूथ भर वञी कयो। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद साहबी फरमाए थो त हू जो किलो त मां डोड़ंदो हुअसि, अचे उन्हे जे गर्दन ते तलवार हयमि। अबू जहल जो पुट बीठो हो, उन्हें उन नंढे बच्चे जे हिकिड़े कुल्हे ते तलवार हणी विधी, उनजी बाह कटी पई आहे, उहा बाह हथ में झले, ॿई नारा तकबीर जा हणंदा मदीने जे मीर ॾे मोटी आया। साईं अबू जहल खे केरु आया आहियूं? साईं जो बाह छो झली अथई? के भला वढजी वई आहे, मैं तो ओरते खणी आहियां, मां ताका न हणंदो, मां ऑपरेशन न कंदो, उन कटियल बाह खे जितां कटी रखे मदीने वारे पंहिंजे वात जी लिब लॻाई ॼण कटी कान। अबा ही चाहे ज़ाहिरी मदद ॻाल्हायो या न, ॾाढा ॻाल्हाए कुर्बान वञा। नबी पाक जी ज़ात बरकत जे मैदान खे क़ुरान करीम में अल्लाह बयान फरमातो आहे लक़द नसरकुमुल्लाहु बिबदर व अंतुम अज़िल्ला। तव्हां थोरा हुयव, मूं तव्हांजी मदद कई, मदद थी न। मलाक बीठा, टोलनि जा टोला बीठा, इन जे करे हिकु अल्लाह जे बाने छा चयो आहे त मुस्लमानो तव्हां असांजा अमल ख़राब थी विया आहिनि, न त रब त साॻियो आहे न। ॻाल्हायो, ॾाढा ॻाल्हायो। त फिज़ाए बदर पैदा कर फिरिश्ते तेरी नुसरत को, बदर वारो जज़्बो पैदा कर, फिज़ाए बदर पैदा कर फिरिश्ते तेरी नुसरत को, उतर सकते हैं गर्दों से कतार अंदर कतार भी। हाणे मलाइक लही ईंदा, हाणे बि तोसां साथ ॾींदा, हाणे बि तुंहिंजी मदद कंदा, पर ख़ुदा करे जो तुंहिंजे पेट जी खॾ भरजे नथी। हण हणा हण हणा हण हणा हण हणा छितो थी पिया कमाए कमाए, भरजे नथी। लखा त 2 लख अचनि, 5000 त 10 अचनि, हेतिरी मिल्कियत अञा हेतिरी थिए, खुट ई नथो। अल्लाह फरमाए थो मां वाइदो कयो आहे मुंहिंजे मथां ईमान वारनि जी मदद हक़ छा आहे, मदद हक़ आहे। पोइ हक़ भलाए ॾेखारी, ॻाल्हा 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 करे ॾेखारी न। हीअ आहे सारी दुश्मन जे मुक़ाबले में मदद। ॿिया वरी लिकल दुश्मन केर, चओ मुंहिंजा जानी केर? उहे लिकल दुश्मन, उहे वरी ने ज़ाहिरी दुश्मन खां बि निभा वॾा ज़ालिम। उहे कहिड़ा आहिनि? हिकिड़ो शैतान दुश्मन आहे, ॾाढा ॻाल्हाए। कंहिंखे न चइबो तूं शैतान चिड़ी पवंदो न, ॻाल्हा चिड़ी पवंदो न। अल्लाह फरमातो इन्न शैतान लकुम अदुव्वुन फत्तखिज़ूहु अदुव्वा। शैतान तव्हांजो दुश्मन आहे, अवां बि उनखे दुश्मन सम्झो, उन सां दोस्ती न रखो। ॿी जात अल्लाह फरमाए थो इन्न शैतान लिल इंसान अदुव्वुन मुबीन। शैतान इंसान जो खुलियल दुश्मन आहे, ज़ाहिर जो दुश्मन आहे। एॾो हरामी, एॾो सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु, नबी से जो सहाबी तो फरमाए त हिकिड़े दफ़े हिकिड़े शख़्स खे अञा तहज्जुद जी बांग आई त सॾका अचनि, ओ फलाणा। केरु पियो सॾे? ॻाल्हाइणो कोन थो थिए। वरी ॿियो सर थियो, वही निमाज़ वटि मूंखे सॾी जी मां हरामी आहे, तूं वरी चङो मुड़िस आहीं। चई छो मूं छा कयो आहे? चई छितो रोइणो हुई, काल तोखां फज्र जी निमाज़
जमायत सां घुसी वई, देर सां पहुती, एतिरो रुनो हुई जो अल्लाह ताला 70,000 मलाइका बीहारा हल त क़यामत ताईं मुंहिंजे बांधे जो ही नेकियूं लिखो। घणा मलाइका ॻाल्हायो छाजे करे जो फजर जी निमाज़ जमायत सां घुसी वई त रुनो हुई, तूं छितो रोइणो हुई, मुंहिंजो सवेरो छायासि, वरी रोज़ो वरी ॿिया मलाइका रहंदा। हाँ दुश्मन आहे न, ॻाल्हायो। अल्लाह फरमाता है इन्न शैतान लिल इंसान अदुव्वुन मुबीन। खुलो दुश्मन, चितो दुश्मन, ज़ाहिरी ज़ुहूर दुश्मन, काल कई कान्हे का, इहो बि दुश्मन आहे। ॿियो दुश्मन वरी इन्ही खां वधीक चितो वारी वो केरा। अल्लाह फरमाए तो इन्न नफ्स लअम्मारतुन बिस्सू। नफ्स जेको तव्हांखे बुराई जा अमर कंदो आहे, बुछड़ाई जा ॾसरींदो आहे, बेहया बनाईंदो आहे, बेगैरत बनाईंदो आहे, बदकार बनाईंदो आहे, तबाह बनाईंदो आहे, वेरान बनाईंदो आहे। शैतान बि तव्हांजो दुश्मन आहे, पर नफ्स बि तव्हांजो दुश्मन आहे। दुश्मन ताजा चओ मस्जिद में ॻाल्हि कजा सिधी, मतां ॿाहिरि निकिरी अची मुंहुं रिहाओ पे के किथे आहे दुश्मन? एॾो दुश्मन, एॾो ज़ालिम जेको असां खां रब खे रुसाए, मदीने वारे खे रुसाए, त बाक़ी रहियो छा? अल्लाह फरमाए तो इन्न नफ्स लअम्मारतुन बिस्सू इल्ला मा रहम रब्बी। नफ्स बुराई जो अमर कंदो आहे, पर जंहिंखे अल्लाह रहम कंदो सो बची वेंदो आहे। हबीब उम्मती यो शैतान बि दुश्मन आहे, नफ्स बि दुश्मन आहे। मौला असांजी होॾे त मदद कई, बदर जे जंग में मदद कई, गार में मदद कई, हज़रत मूसा जे लश्कर खे दरिया में रस्तो ठाहे ॾिनी, मदद कई। मौला करीम हिननि ज़ालिमनि जे मुक़ाबले में असांजी मदद करी थो या न? रब चए थो हाओ मूं तव्हांखे इन्हनि जे मथां ग़ालिब थियण जे लाइ हथियार ॾिना आहिनि, औज़ार ॾिना आहिनि, रस्तो ॾिनो आहे, मदद ॾिनी आहे। पर जे तव्हां पाण खां मदद इस्तेमालु न कंदव, उनखे वेझाई न ॾींदव, त पोइ तव्हांजो कसूर आहे। मूं रब तव्हांजी मदद करे छा सां? अल्लाह छा सां मदद कई आहे? अल्लाह फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून अय्यामन मअदूदात। रोज़ा तव्हांजो हथियार आहिनि, रोज़ा तव्हांजी तलवार आहिनि, रोज़नि सां तव्हांजी मदद कई वई आहे। शैतान खे बि तव्हां चवंदासीं शैतान खे छा कयूं? रमज़ान जो चंड बीहंदो आहे, बीहंदे ई मां रब शैतान खे बदिराए थो छॾियां। शैतान बदिजी विया, जिन बदिजी विया, उहे क़ाबू थी विया। बाक़ी नफ़्स जे मुक़ाबले में रोज़ा रख, उहो बि मरी पवंदो। न शैतान ग़ालिब रहंदो, न नफ़्स ग़ालिब रहंदो, इहे मरी पवंदा, तुंहिंजा बेड़ा तरी पवंदा। मदद थी ऐं चप जे सिगरेट चिकींदो, शर्म नथो अचे? रोज़े हूंदे मुस्लमान जे अॻियां ॿुॾी मर मुस्लमान, ख़ुदा बेनियाज़ थी। इहे तजलियूं सिगरेट जा शूश नथो कढी अल्लाह जे रोज़े जे हूंदे। ख़ाक आहीं ख़ाक थींदे, ख़ाक थी हल ख़ाक ते। छा मां पैदा थियो आहियां? मिन नुतफ़तिन तुमना, मनीअ जे पुढ़े मां पैदा थियो आहियां, पेशाब जे जाइ तां निकिरण वारे कतरे मां पैदा थियो आहियां। ख़ुदा जी ज़ात आहे, बरक़ात जे दमर खां ड्रिजो, कहर खां ड्रिजो। अरे दुनिया जूं वॾेरायूं पाण सां गॾु न हलंदियूं, ज़मींदारी पाण सां गॾु न हलंदी, तिजारत पाण सां गॾु न हलंदी, नौकिरी पाण सां गॾु न हलंदी। पतो तॾहिं पवंदो जॾहिं ॿ कपिड़ा ॾेई अकेलो नंगो हूंदे अल्लाह जे दरबार में हलंदे। क़ब्र में पहुचंदे क़ब्र चवंदी मुंहिंजा मौला तुंहिंजे रमज़ान महीने जो क़द्र न कई, मोकल ॾे अहिड़ा भीरा ॾियांसि जो जीजल मां जी पीतल थञ बि वात खां वरी अचे। छा ते मस्त थियो वई? छा ही छा? खाक जो पुतलो मिट्टीअ मां ठहियल, पेशाब जे कतरे मां इंसान वजूद में आयो। अल्लाह जा प्यारा बानो, हिन मुक़दस महीने जो वॾो शान आहे, रोज़े जो वॾो शान आहे। रब तव्हांजी मदद कई आहे, असांजी मदद कई आहे। नफ्स मरी पवंदो, शैतान बदिजी विया आहिनि। अव्हां रोज़ा रखो, मां रब तव्हांजा ॿई जहान सुहिणा बनाया। दुरूद मुंहिंजे हबीब ते वॾे आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुसा मिली पढ़ो सल्ले अला हबीबिना या रब सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन या रब सल्ले अला करीमिना।
अल्लाह फरमाते या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अय्यामम मादूदात। रोज़ो बेमिसल इबादत। मदीने जे साईं फरमायो 11 महीना माना ईद उल फितर जो चंड बीठो शवाल जी पहिरीं तारीख़ थी। रब चए थो मलाइको जी मौला आईंदे साल रमज़ान जे लाइ जन्नत खे हाणे खां ई सींगारण शुरू कयो। आहे होश में ॻाल्हाए त सही। तुंहिंजो महिमान ईंदो, मुंहिंजो मौजूद महिमान ईंदो, उतां खे छांडकारा ॾियारींदासीं, बुहारी ॾियारींदासीं, सफ़ाई कंदासीं, अगरबत्तियूं ॿारींदासीं। नबी साईं फरमाए थो त रमज़ान जो महीनो पूरो थियो, शव्वाल जो चंड बीठो आहे। रब चए थो मलाइको जी मौला आईंदे रमज़ान जे लाइ जन्नत खे सींगारियो। जो सुभान अल्लाह। जन्नत खे सुहिणो बनायो, अॻई सुहिणी आहे, अॻई भली आहे, अॻई प्यारी आहे। ऐं तूं जन्नत खे प्यारो बनायो। जन्नती हूरूं बिश्त में हलनि थियूं, हिक ॿिए खे ॿुधाइनि थियूं दीजा रमज़ान जो महीनो थी वेंदा, उजरा थी वेंदा, बदवती गुनाह रहंदो ई कोन को। असां हूरुनि जा महिमान थी ईंदा। असां सॼी ज़िंदगी हुनजो इंतज़ार कयो आहे। ॼाण रमज़ान आयो, ग़लती कान्हे कर मोहम्मद घोट जा घणाई उम्मती जन्नती बनाए छॾींदो। रोज़ो रख मुला तो वटि अन्न कोन्हे, तो वटि अन्न कोन्हे, तो वटि अन्न आहे त तूं शैतान यार थी। अन्न अथई त नफ़्स खे राज़ी कर। अरे अन्न त यहूदियुनि वटि बि आहे, अन्न त मजूस वटि बि आहे, अन्न त वाननि वटि बि आहे। तूं छा थी पियो नथी थी? अन्न ते नाज़ न कर, ईमान घर। अल्लाह खे राज़ी कर, अल्लाह जे महबूब खे राज़ी कर, क़ुरान करीम जो तिलावतूं कर, अल्लाह जे क़ुरान जो दौर कर। सलाह करो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हबीब जा मतियो रोज़ो फर्ज़ा, रोज़ो रोज़ो हथियारा, रोज़ो नफ्स खे मारण जो ज़रियो आहे। रोज़े वारो मुजाहिद आहे, जिहाद करण वारो आहे। ॿुधो अबा निमाज़ीअ जी निमाज़ तॾहिं लिखबी जॾहिं पढ़े पियो, ईअं न ॻाल्हायो। जिहाद वारे जिहाद तॾहिं जॾहिं मैदान में तलवार हणे पियो, ईअं आहे या न ॻाल्हाए। सखीअ जी सखावत तॾहिं जॾहिं पैसा ॾे पियो, ख़ैरात जो भत हले पियो, सखावत ॻाल्हायो या न। पर सुतो पियो आहे निंड में, निमाज़ आहे, निंड में पियो आहे, ख़ैरात आहे, निंड में पियो आहे, जिहाद आहे। ॿी जेका बि इबादत आहे निंड ईंदी, रुकावट बणिजी वेंदी। पर मदीने जे मीर फरमात रोज़ेदार सुतो पियो त इबादत हले पई। त बि इबादत छो त रोज़ो निंड जे करे भॼे नथो, रोज़ो निंड जे करे टुटे नथो। नौम साइम इबादतुन। मलाक लिखण वारा लिखण वेठा मौला हाणे सुम्ही रहियो आहे, वाक़ई निंड में पियो आहे, वुज़ू भॼी पियो आहे, तड़पजी वियो आहे, खोंघरा पियो थो वञे, ख़्वाब पियो थो लहे, जो कुझु करे पियो भली पियो करे। नेकियूं लिखंदा कजो रोज़ो जारी आहे, दर्जो जारी आहे, सवाब जारी आहे, अजर जारी आहे, रहमत जारी आहे, बरकत जारी आहे। एॾी अल्लाह ताला रोज़े में मेहरबानी कई आहे। ख़ुदा जो नालो थी मुस्लमान पाण बि रोज़ो रख, पंहिंजे बच्चनि खे बि रोज़ो रख, पंहिंजे दोस्तनि खे रोज़ो रख, पंहिंजी वास्ते वारनि खे रोज़ो रख। वर्क कबी आहे, जंहिं इलेक्शन जी वर्क पई हले, हर को पंहिंजे पार्टी कोशिशि पियो करे। मां अर्ज़ु कयां दुनिया जा वोट तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर मदीने वारे जे दीन जी वर्क कर, मिठे मुहम्मद जी ग़ुलामी ॾे। माण्हुनि खे रोज़ा रखरा, रोज़ा रखरा, रोज़ा रखरा। कंहिंखे तरावीह ॾे वठी आहे, क़ुरान पाक जे ॿुधण ॾे वठी आहे, वठी ईंदे ज़मीन जे जब हिसे तां लॻंदो ईंदे और धरती दुआ कंदी मौला तुंहिंजे क़ुरान लाइ पियो वञे, हिन जा बेड़ा पार बनाइजा। कोशिश कर, सुस्ती न कर बेटा। ऐसा मत ततीअ थधीअ काहे, ततीअ थधीअ काहे, कान्ही वेल थी ऊंदा पैर न लही पीड़ीअ जो। झटको आयो साह हलियो थो, झटको आयो रूह परवास थी वियो, झटको आयो। अरे देख ख़बर फलाणे खे चइसी छा को चङो भलो, बीमार कोन छा थियो?
जे फोन पे कई ख़बर तॾहिं पे जो पाण बि हेठि त फोन ते आहे न से ॻाल्हायो पोइ तोखे छा ते हथ आहे छा त थो फुंडी या थधी था फूक जेका साह जी नक खां हेठि थी अचे जे मथे न वञे त हली पवंदे मथे थी वञे हेठि न अचे त हली पवंदे ॿ फूकूं आहीं त कुझु बि कोन ॿ फूकूं आहीं ऐं उन ते एॾो फटकी थो एॾो हथ थो करे हिकु अल्लाह जे बारे सम्झायो आहे ए सुखिया सत मार वारा कुझु क़बर खे यादि कर ए सुखिया सत मार वारा कुझु क़बर खे यादि कर थो सुम्ही सेजुन मथे कारे कलर खे यादि कर अल्लाह जे हबीब जा उम्मत इहो रोज़ो हथियार रोज़ो इबादत प्यारी इबादत लिकल इबादत मदीने जे मीर फरमायो रब थो चवे कुल्लु अमल इब्न आदम युदाफ लहू इला सबअ दाफिन जेके बि अमल इंसान करे थो पियो रब फरमाए उन खे ॿीं दर्जो ॾियां टीं ॾियां चोथों ॾियां 500 वधाए ॾियां 700 नेकियूं वधाया इला सौम फइन्नहु ली व अना उजज़ा बिही पर रोज़े जो मामलो जिद्द आहे उन जो मामलो 700 ते 600 ते 500 ते न आहे रोज़ो लिकल इबादत रोज़े जो मामलो जुदा हूंदो आहे ॿिए जे बदिले में जन्नत ॾींदोमांसि रोज़े जे बदिले में मां रब पंहिंजो दीदार कराईंदोमांसि अञा बि कस अथई अञा बि कस अथई अञा बि तोखे ख़ुदा जो ख़ौफ़ नथो थिए कुझु अल्लाह जे कहर खां डिॼ अल्लाह समझो या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी खलक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक ए इंसान तोखे रब करीम सां कहिड़ी शइ मगरूर कयो सुभान अल्लाह छाते तो मगरूर थी सुभान अल्लाह अब्बा जा दादा जा तू कोन ईंदे ॻाल्हाए न ॻाल्हाए त सही कपिड़ो घर में धोती न मिलई त घर वारी ते कांवड़ कंदे ईअं आहे न पर घणो करे हाणे इहा बि घटिजी वई आहे सुबुह जो सवेर हिकिड़ो हमराह थियो घर वारी ऐं अमड़ पियूं पाण में चपीन शर्म नथी अम्मा सां चबी पई मां हुआ मुंहिंजी अम्मा तूं छो थी चबीस हीअ चरी आहे हिन हर भुर मथो न हण घर में जहिड़ो सुबुह ठहे नथो चई अब्बा मां थी चवांसि घर खे बुहारो ॾे चए थी न ॾींदसि तूं ॾे चई ईअं थी चई हा चई पोइ जहिड़ो न के मां थो बुहारो ॾियां विढ़ो न हींअर माहौल इहो आहे अञा जे डिश टीवी थई त पोइ ॾिसजां हा पोइ ॾिस छा थो थी घर में जहिड़ो न कयो जलम मसलो समझो आहे ख़ुदा जा बाना घर वारी खे चओ अमड़ खे पेरनि ते हथ रखे चओ त ख़ुदा जो नालो ते रोज़ो रख फर्ज़ अथई ॿुधाए मां थो फर्ज़ अथई हासिल वेठा आहिनि अल्लाह फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूदुहा अन्नास वल हिजारा अलैहा मलाइकतुन ग़िलाज़ुन शिदादुल्ला यसूनल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युअमरून अबा कुरान करीम ताजा त ॻाल्हायो साईं मौली साहब तुंहिंजो मुंहुं मूं ॾे तूं त ॻाल्हाए मुंहिंजो मुंहुं सिज ॾे ही कई लहंदा भरंदा इन जो फिक्र ही न कबो सीरत हलबी वारे लिखियो आहे बगदाद शहर में हिकु रब जो दीनदार आलिम तकरीर वेठो करे मौज़ू पियो हले मोहम्मद हबीब जे बचड़नि जो शान चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह मां अवल मोकल वठी ड्रेग पोइ कई आहे अॼु गुलाम नबी मता चई मूंखे दुकान में देरि थी वई मोकल वठी पोइ शुरूआत कई आहे भई न मोकल आहे न छा कया मुंहिंजी दिलि नथी ड्रापे तकरीर पई हले मौज़ू कहिड़ो आहे मदीने जे मीर जे बचड़नि जो शान हिकिड़े माण्हू जे चयो साईं मौली साहब अबा सिज लहे पियो विची निमाज़ अञा कान पढ़ी अथऊं लहियो निमाज़ कान थींदी साईं सिज लहे थो चई सिज कीअं लहंदो सुभान सिज लहंदो साईं लहण खे वेठो अल्लाह जे प्यारे जमात ॾे मुंहुं न कयो आहे सिज ॾे मुंहुं करे चयो ला तग़ुरबी या शम्स हत्ता यंतही मदहील आलिल मुस्तफा वल नजलिही
ओ सिज मां कंहिं ॿिए जी तारीफ़ कोन थो कयां, मां कंहिं ॿिए जी सना कोन थो कयां, मां कंहिं ॿिए जी मदद कोन थो कयां। मिठी मोहम्मद जो शान पियो हले, उन जे बच्चनि जी तारीफ़ पई हले। लहां जी मोकल कान थई, कान थई, कान थई। बीही जेसी मां तकरीर पूरी कयां। सीरत हलबी मल्ला महल बि लिखियो आहे, सिज बीही रहियो आहे, तकरीर हले पई। 7 बजे लहण वारो 8 थी विया न लथो आहे, 9 थी विया न लथो आहे, 10 पिया अचनि तॾहिं निहारे थो माण्हू तकरीर में चए थो सिज भला तरस, एतिरो तरस वुज़ू करे जमात मां निमाज़ पढ़ां पोइ भली लही वञा। निमाज़ विची थी आहे तर सिज बि लॻाई आहे। मुड़स हे न कुकड़ियूं चोराइण वारा, कुकड़ियूं चोराइण वारा इहे मुड़स आहिनि, खीसा कतरण वारा इहे मुड़स आहिनि। ॾाढा केरु मुड़स जेके सिज खे बिहारे। क़ुरान फरमाए थो वशम्स तजरी लिमुस्तक़र्रिन लहा, सिज पंहिंजे करार ते हलंदो आहे। ईअं साईं यासीन सगोरी थो, यासीन सगोरी। वशम्स तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिका तक़दीरुल अज़ीज़िल अलीम। सिज पंहिंजे करार ते हले थो, रब जो प्यारो आंगुर थो खणे, तक़दीर आहे त सिज हले। आंगुर सां तक़दीर बदिलजी थी वञे, तक़दीर मटिजी थी वञे, टाइम मटिजी थो वञे। बीही रहियो आहे। अरे ही मदीने जो शान ॼाइण वारो शान पियो थो ॻाए, पर दहली जो शहर आहे। सैयद चिराग दहलवी आहे, हिकिड़े बादशाह जो नौकर आहे। सिज लहण वारो आहे, निमाज़ न पढ़ी अथई। चाहे थो बादशाह निमाज़ पढ़ा जी मुल्लो थियो आहे त पोइ नौकरी छॾे ॾे, उथी पाणी गरम कर, मूंखे विझार, कपिड़ा पारा, पोइ तूं भली वञी तर कर, वञी निमाज़ पढ़। अल्लाह जे वली ॿाहिरि निकिरी सिज खे चयो, सिज बादशाह खे शर्म कोन्हे को, तूं त मूं सैयद जो शर्म कजां। गवाह के मुसादात लिखियो त नबी करीम जे प्यारे चई छॾियो, बादशाह जे लाइ पाणी गरम थियो आहे, बादशाह गुस्ल कयो आहे, बादशाह गंजी पाती आहे, बादशाह एॾो ज़िद ते अची वियो, चए थो अगठ मुंहिंजो तूं मथ, मां बीठो आहियां, तूं मूंखे सिराया मुल्ला, सामे थी रहे निमाज़ रोज़ो। मथे निहारे चए थो, ओ बादशाह होश खां निकिरी वियो आहे, मूंखे पंहिंजे कंट्रोल खां कढी छॾियो अथई, अगठ ॿधाए मां थो छोड़ींदी विझारण वारो मुल्लो। अल्लाह जे प्यारे जी जज़्बात अल्फाज़ निकिरी विया, सिज बीठो आहे। वशम्स तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिका तक़दीरुल अज़ीज़िल अलीम वल क़मर क़द्दरनाहु मनाज़िल हत्ता आद कल उर्जूनिल क़दीम। हबीब जा परवाना गर्मियूं सर्दियूं पई थींदियूं, ॿुधो मुंहिंजे मदीने वारे साईं जूं ॻाल्हियूं, ॿुधो अल्लाह जे रमज़ान जूं बरकतूं, ॿुधो क़ुरान करीम जूं रहमतूं। दुरूद पढ़ो, सल्ले अला हबीबिना या रब, सल्ले अला नबीना, सल्ले अला मुहम्मदिन, या रब सल्ले अला हबीबिना। खुदा जे ज़ात बरकात बान रहो। अल्लाह ताला कुरान पाक में रोजे जे फर्ज़ खे बयान फरमायो, रोज़ो तुंहिंजो हथियार आहे, रोज़ो तुंहिंजे लाइ टेक आहे, रोज़ो तो नफ्स खे मारण जो ज़रियो आहे, रोज़े सां इंसान में तक़वा पैदा थींदी आहे, खुदा जो ख़ौफ़ पैदा थींदो आहे। ही अॻियां छा ॾिठो आहे? ॾाढा ॻाल्हायो, निम जो वण, इन खे जेकॾहिं कोको हणबो त आसानी सां हली वेंदो, छो त आलो आहे, छा आहे? आसानी सां हली वेंदो। पर जे सुकी वञे बुंड थी पोइ कोको हणबो त ॾुख वेंदो न। तुंहिंजो नफ्स ॾिसे थो त खाइण सां पीअण सां हलियूं रगूं आलियूं, उहे थो नेश हणाई छिके जहन्नम जे खॾ ते थो पहुचाए। पर जे उन बुखरी ते सुकीअ काठीअ में कोको ॾुखियो वेंदो आहे, ईअं रगूं सुकी वयूं त शैतान त हुई वधिजी वियो, पर नफ़्स जो मकर बि न हलंदो। हिकमतूं अल्लाह ताला क़ुरान पाक में मुफ़स्सिर लिखियूं आहिनि, रोज़े जे बयान में कई हिकमतूं आहिनि। अल्लाह जा बानो, पाणी बंदि थी वियो, शाखूं बंदि थी वयूं, बेराज बंदि थी वियो, छो? शाखुनि जी खाटी ईंदी, अब ईअं न, छा ईंदी? पोइ पैसा ईंदी रखाए थो पाण ख़ुदा पुॼंदुसि, पर ॻाल्हि त इहा आहे न, शाखुनि जी खाटी ईंदी, बंदर खे संभालबो, पुलियूं मोरियूं ॾिसबियूं, किथां भॻो टुट ठाहिबो, छा चवणा? शाखुनि जी सफ़ाई थींदी। रब चए थो शाखुनि जी सफ़ाई करण वारो रोज़ा रखो त तव्हांजे वजूद जे रगुनि जी बि सफ़ाई थी वञे। खाधो बंदि कयो, पाणी बंदि कयो, हर शइ बंदि कयो, अव्हांजे रगुनि जी सफ़ाई थी वञे। केतिरी सफ़ाई थींदी जो क़यामत ते ॾिहारे मां रब तव्हांखे उन सफ़ाई जे सदके पंहिंजो दीदार करण। महबूब फरमाए था क़यामत जो ॾिहारो थींदो, रब फरमाए थो रोज़ेदारो जी मौला उथो, मौले दीन वञ, बेख़बर वरी रोज़ा था कनि छा? साईं मौले जा गुलाम मुस्तफा हिते को ॾींहुं 14 कलाक जो त कोन्हे क़यामत में,
यौमन इंद रब्बिका का अल्फ सनतिन मिम्मा मिम्मा तउद्दू 1000 सालन जो हिकिड़ो ॾींहुं के वरी 50,000 साल जो हिकिड़ो ॾींहुं सुभान बेशक 1000 साल जो हिकिड़ो ॾींहुं वरी रोज़ा तो चई था कीअं 50,000 साल ॾींहं में थिए पियो मौला जी मुंहिंजा रब उथंदे जी चवण वारा आहियूं न करण वारा न आहियूं लब्बई कदी बोली या मौला अल्लाह फरमाए थो रोज़ेदार जी मौला बेरोज़ातनि खां जुदा थियो जुदा थी वेंदा अमरियूं न्याणियूं भेनरियूं बचड़ा नंग जुदा थियो जुदा थी वेंदा महबूब जी मालिक खातून जन्नत खे सॾु कर त इन्हनि जी अॻुवाणी करे खुदा जो कसम थी ॿुधा पंहिंजे बच्चनि खे ॿुधा त खुदा जी निमाज़ रोज़ो कहिड़ी शइ आहे मौला खातून जन्नत खे चवां चई तिन रोज़ेदार सां बीहे जंहिं अम्मा जे नाले लाइ सिकूं था कुर्बान वञूं उहा अचे असांजे अमर ऐं भेनर जे विच में बीहे पर ॿियो छा खपे न रोज़ेदार जी मौला मदीने वारो तव्हां सां थो गॾियां अञा हिसाब किताब न थियो आहे लेखो न थियो आहे जोड़ जुमिरो न थियो आहे तव्हां बुखूनियूं काटियूं रब करीम सां हिसाब ई न कयो आहे हलो तव्हां जन्नत रे ॿियनि सां पोइ था हिसाब थियो ही छा आहे रोज़ो ॻाल्हि छा आहे खुदा जे नाले मुस्लमान कननि मां कपा कढ दिल खे खोले वेह ॿुध वही अल्लाह जे क़ुरान करीम जो शान ऐं रोज़े जूं बरकतूं हर फर्द खे रोज़ो रखरा क़ुरान करीम में हुकुम वजायो न आहे नबी सही फरमाईनि था रोज़े जे बारे में त मुंहिंजो उम्मती रोज़ो रखंदो आहे सुबुह खां पाणी बंदि थी वियो चांहि बंदि थी वई खाधो बंदि थी वियो सॼो ॾींहुं मादो ख़ुश्क रहियो आहे अंदरां मादे मां उब निकिरंदी आहे उहो बुखार मथे चढ़ंदो आहे हली वात में चंबड़ंदो आहे वात में बूई थी वेंदी आहे हबीब फरमाईनि था त उहा बूई रोज़ेदार जे वात जी ॿिए खे न वणंदी आहे सुठी न सम्झंदो आहे पर ख़ुदा फरमाए थो मूंखे उन रोज़ेदार बांधे जे वात जी बूई दुनिया जे मुश्क खां वधीक प्यारी आहे अल्लाह या रसूल हक़ चारिया हबीब जा आशिका हथियार मिलिया न मदद थी आहे न वकान हक़न अलैना नस्रुल मुमिनीन मोमिन जी मदद मूं ते हक़ अल्लाह फरमाए थो मूं तोखे हर मरहले में मदद कई आहे ज़ाहिरी दुश्मन मुक़ाबले मदद कई आहे बातिनी दुश्मन जे मुक़ाबले में बि मदद कई आहे रोज़ो तुंहिंजो हथियार आहे रोज़ो तुंहिंजो बचाव आहे रोज़ो तुंहिंजो ज़रियो आहे रोज़ो तुंहिंजे गुनाह जी माफ़ी जो वसीलो आहे सलाह करो सल्ले अला हबीबना या रब सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला नबीना अल्लाह जे ज़ात बरकत जा बांधड़ो एडी रोज़े में रहमत आहे एडी रोज़े में बरकत आहे एडो रोज़ो प्यारो हा हा सुभान अल्लाह हज़रत अली साईं ॿुधो अथई ॾाढा चयो ॿुधो अथई न ग़रीबी हाल दुनिया दौलत न सुकल मानीअ ते मुजाहिद मिल्लत मदीने जे दीन जो गाज़ी मैदान में जो चबी है त काफ़िर तकन मेहराब में बीठो आहे लुड़कता वहन सोनी सुहारी आली थी वई आहे हिकिड़े पुछो शहर ख़ुदा काफ़िरनि खे त हकल उड़े केराईंदो है मेहराब में रोई पियो फरमाए थो हा वजह ॿियो आहे कहिड़ो वजह आहे हिकु अरबी शायर शेर चयो आहे वल बका फिल मेहराब लैलन वद्दहाक फी यौम ज़राबी जंग जे मैदान में खिलंदो ईंदो आहियां अल्लाह जे दरबार में रोंदो ईंदो आहियां हुते छो थो खिली हिते छो थो रोई हमें थो ते साम्हूं कुफार हेॾे वाहिदुल क़हार असां खां ॻोढ़ा न कर बुराइयूं बि कयूं चथो भाई वरी चमचो लूसी कुत्ते जो राजी कईसि साईं घटि न कई तबाह करे छॾी दुनिया शेर खुदा मैदान में आहे काफ़िर साम्हूं आहे त तकंदो अचे मेहराब में बि है त लुड़क वही पवनि होॾे कुफार
हेॾे वाहिदुल कहार वञी अरब शहर खे पुछूं त भला बेख़बर जे अली साईं जो एॾो मक़ाम आहे त तोखे केतिरी मुहबत आहे त इज़ामा मुक़लती रमदत फकुहली तुराबन मसन अलय बी तुराबी मुंहिंजी त अली साईं सां एॾी मुहबत आहे जो अखियूं उथी पवंदियूं आहिनि त मां उन खे बुरो कोन विझंदो आहियां, दाप्स कोन विझंदो आहियां, हकीम डॉक्टर खां दवा रखंदो आहियां, अलीअ जे कदम जी मिटी लॻाईंदो आहियां त अखियूं चङियूं भरियूं थियूं। हिकिड़े माण्हू पुछियो, कचहरी लॻी पई, मदीने जे मीर खां सुहिणा नबी, सॼो जहान रब तोला पैदा कयो आहे, जहान मां तोखे प्यारियूं शयूं कहिड़ियूं आहिनि? हुज़ूर पंहिंजी पसंदि ॿुधाई त मूंखे 3 शयूं प्यारियूं आहिनि। घणियूं? हला न, उस त कान लॻी अथव, थधा थी आहियो न? सपरो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सवेल खां मुंहिंजो शागिर्द सिर खाई आहे। ही किताब मदीने जे मीर जे 70 बचड़नि जो अहवाल 2 जलसनि में आंदो, मथां को रहिजी वियो हुजे, ख़रीद करे मां ख़ातून जन्नत जी ज़िंदगी ॿिया सभु अहवाल। ही ॿियो सुहिणे हबीब जे आशिक़ हज़रत उवैस करनी, जंहिंखे क़यामत ते ॾांहुं रब चवंदो त उवैस जी मौला ॿिया जन्नत ते वञनि, तूं बीही रह। रब चवंदो तूं फ़िलहाल बीह, तूं चवंदो त मां गुनहगार खे बख़्शींदो वञां। उनजे ज़िंदगी जो अहवाल। ॿियूं ही 2 केसूं नबी करीम जे इल्म ग़ैब ते, अल्लाह जे क़ुर मां त नबीअ खे ग़ैब जो इल्म आहे। ॿियो निमाज़ जूं भलायूं घरनि में वॼायो, का अमर अदी ॿुधे, को बच्चो ॿुधे, निमाज़ थी पवे। रब जंहिंखे नसीब करे सो वठे, तकरीर हलंदी, मता चओ त मौली साहब थकिजी पियो आहे, रोज़े जी बरकत मदीने वारे सां तार गंढी पई आहे। सलाह करो सल्ले अला हबीबिना सल्ले 030030897886 नबी साईं खां तो पुछे, या रसूल अल्लाह, ॿुधो ॿुधो, या रसूल अल्लाह, सारी दुनिया रब तव्हांजी लाइ पैदा कई आहे, बस क्या है? अल्लाह जे साईं आलिम सगोरा मता किसी ने माल पढ़ानी हुजे ने साईं मदीने दा मीर है। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। आया तू खोड़ लोगी सॼो भॼन वारी ड्रोड़, अॼु थो मदीने वारे सां जोड़, महबूब करीम सां राबितो। साईं कहिड़ियूं शयूं तव्हांखे प्यारियूं आहिनि? कुदसी हदीस में आयो आहे त सारी काइनात महबूब तुंहिंजे सदके पैदा थी आहे। ईअं साईं, लौलाक लमा अज़हर तुर्रुबूबिया, ये तव्हां न हुजो हा त मां पंहिंजो रब हुजण बि ज़ाहिर न कयां। बाक़ी छा? साईं कहिड़ियूं शयूं पसंदि आहिनि? समय था 3 घणियूं? आजा चा 3। हिकिड़ी निमाज़। निमाज़ अरे वाह हलंदे मौली चवंदो निमाज़ जी सो ख़बर अथम कुझु बा पंहिंजे बच्चनि जी कयूं। अरे रात हलंदे क़ुरान यानी भूरी में हेगामी पियसि। वाह ज़लाती घरड़ो अकेलो में अमन कोन्हे, ॾिसो था पाण असीं ॿाहिरि जा माण्हू। राग लाकी रख दस्तगीर ते, वाह जानी रख रख रख। मदीने से मूंखे 3 शयूं प्यारियूं आहिनि। सुभान अल्लाह। 3 शयूं तरतीब सां ॿुधायांव साईं। कहिड़ियूं? अतीब, हिकु खुशबू लॻाइण मूंखे प्यारी आहे। हाणे जेकॾहिं मूंखे न को हाजी खणी मदीने जो अतुर ॾे ऐं खणी हणा, छा चवंदो हल पुट मुला बि शौक़ी न थी आहे। दीन तव्हां ठाहिया पंहिंजो पंहिंजो, मुले मां धप अचे पोइ मुलो सही आहे, तिन जी मानी खाए पोइ सही आहे। पर जे पंहिंजो टुकुर ससाणी बादशाह में पजी थी, ख़ुदा तोखे सम्झ ॾे मुंहिंजा भाउ। नबी करीम फरमाए त मूंखे खुशबू प्यारी आहे। खुशबू लॻा नबी सोने जी सुन्नत। नबी सोने जी हिकिड़ी अमर आई हबीब जे दरबार में, दुख में महूब डोड़ींदा। सुभान अल्लाह। हाणे बि आशिक़ मदीने वारे खे सॾींदा आहिनि। मदीने वारे खे छा चवां फारसी में,
ज़हाले ख़ैश हैरानम अगसनी या रसूल अल्लाह। ॿुधो कोन छॾिबो त करो हाफ़िज़ भली साईं जेके राति पढ़ाई इंशाल्लाह पढ़ाई। ज़हाले ॿुधो ज़हाले ख़ैश हैरानम अगसनी या रसूल अल्लाह परेशानम परेशानम अगसनी या रसूल अल्लाह। ॿे वरी पंहिंजी ॻाल्हि कई उन छा चयो हबीब तबीब लबीब अजीब सुना है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं। ॿुधो अथम त आशिकनि वटि ईंदा आहियो। सुना है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं। मेरे घर में भी हो जाए चिराग या रसूल अल्लाह। मुझे भी कदे लड़िया बजाता है मुझे भी कदे मेहरबानी कर चो सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह। हबीब जा आशिका मदीने वारे वटि मिस्कीन मोहताज मज़लूम मजबूर ईंदा हुआ। हिकिड़ी अमर आई या रसूल अल्लाह जी मुंहिंजी उम्मत न्याणी वॾी आहे शादी थी कराया ताजला घर में काशे कान्हे तुम त सखी हबीब आहीं मूंखे कुझु न्याणीअ जे ॾाजला ॾे। साईं फरमायो शीशी खणी आ अबा शीशे में बूलो ईंदो नथ ईंदी तुहरी ईंदी बाह जा चूड़ा ईंदा ॻाल्हाईंदा हलो। साईं शीशी हा खणी आई हुज़ूर पंहिंजे पेशानी तां पघर उभी उन शीशे में फुरो फुरो करे विझनि था। अम्मा ही तुंहिंजे न्याणीअ जो ॾाज आहे ख़ुशीअ में नथी मां पे ईद पई सम्झे सिधी पंहिंजी घर आई आहे। ओ अम्मा बख़्त तुंहिंजा आहिनि भाग तुंहिंजा आहिनि कुदरत सितारो तुंहिंजो कयो आहे। जा बि दुनिया ते न्याणी शादी कंदी आहे कंहिंखे पीउ ॾाजो ॾींदो आहे कंहिंखे चाचो ॾाजो ॾींदो आहे कंहिंखे भाउ ॾाजो ॾींदो आहे ॾावण ॾींदो आहे कंहिंखे मामू ॾींदो आहे सोट ॾींदो आहे पर बख़्त वारी न्याणी आई जो तुंहिंजो ॾाज मिठे मोहम्मद करीम ॾिनो छो चई न अम्मा कहिड़ो ॾाज आहे अतर जी शीशी न मुंहिंजे पीउ जे पघर जी शीशी आहे मदार जिन्नत में अल्लाह शेख अब्दुल हक मुहतसिली रहमतुल्लाह अलैह लिखंदा था त उन न्याणीअ शादी कई आहे उहा ॾाज में ॿी का बि शइ करण मिली आहे और पीउ जो पघर मिलियो आहे पर जीअं जो बिस्मिल्लाह करे शीशी खोले थी रुगी उन घर में न सॼे मदीने में सुरहान थी वई आहे ख़ुशबू थी वई आहे। माण्हू चवनि पिया इहो ख़ुशबू वारनि जो घर आहे अतर ठहंदो आहे मुश्किल कान था चवनि न न अतर मुश्किल विकामे कोन थो थियो मदीने वारे जे पघर जी सुरहान। हबीब खे खुशबू पसंद आहे बिला है कि शे पसंद खुशबू आहे ॿी मूंखे पसंद आहे शादी करण। छा ॻाल्हायो ज़िना न परायूं न्याणियूं नग तकण न शादी। सेंट्री जुइलत कुर्रत ऐनी फिस्सलाह मूं मुस्तफा जे अखियुनि जो ठार निमाज़ छा ने अदा ॾाढा ॻाल्हाए पाबंदी सां नमाज़ पढ़ो ठाहे ठाहे पढ़ो बेनमाज़ी उॾामंदो अचे निजो शैतान बेनमाज़ी केॾो पाण खे सम्झे निजो खुली चओ लॼ न कर रोज़नि खां निमाज़ खां परे रही करे को बि अल्लाह जो प्यारो बणिजी न सघंदो। बणिजी चओ बणिजी ख़्वाजा मुईनुद्दीन चिश्ती ख़्वाजा अजमेर हिंदुस्तान में आयो अचे हिंदू मुस्लमान थिया वक़्त जे राजा खे कंहिं चयोसीं को कदम खण न त माण्हू सभु मुस्लमान थी वेंदा जे पोइ ईअं दरवेश हिकिड़ो आयो आहे भागुनि जा धूरिया सलात सलाम जी लोली ज़िक्र जूं तवारूं पोइ इनखे विढ़ूं चवनि विढ़ीस न पाणी ॿियो वाटर कोरस जो पाणी कोन्हे हेठि ट्यूबवेल मिठा चइनि तलाउ जेको तूं सहरायो आहे न इन तां पाणी भरण ॾी सलाहकार हूंदा न अहिड़ा चमचा वॾनि मां ॿियो त हे ॿोड़ींदा हल ख़ुदा पनाह में रखे। सयादत हुकुम सरकार बिही विया फ़कीर आया पाणी भरण ॾाढो मिला भेण पाणी था भरियो तव्हांखे पीउ जो पाणी आहे बादशाह जी मना हुआ आया वीचारा के बिला जी अब्बा साईं पाणी भरण नथा ॾियनि छा था चवनि न बादशाह चयो साईं लोटो हिकिड़ो लोटो
उनखे खणी चई लोटा ॾिसण में छोटा उॾाम तलाउ जो पाणी खणी आ। जेके पाणीअ खां रोकण वारा किनारे ते बीठा हुआ उहे जेको किनारनि खां अचे तंहिंखे झलीनि न ॻाल्हायो पतो तॾहिं पियो जो लोटो मथां अचे हुन तलाउ जे विच में थो लहे जीअं जो लथो सॼो तलाउ जो पाणी लोटे में इहो वरी मथे ते वञी ख़ुश्क तलाउ थी वियो पाणीअ जी छिट न रही लोटो सिधो साईं जे दर फ़क़ीर वुज़ू बि कयो खलियूं बि भरियो पाणी बि पियो साईं बादशाह सलामत सर 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 ॿाहिरि त नज़र कर तलाउ थी वियो पाणीअ खां ख़ाली दर हाणे कहिड़े वञो घर जो नी मरो तव्हां त चओ त झल पाणी अचे चाल हिननि ते भेण लूसी मूंखे तलाउ ऊंधी ॾिनव हाणे मां छा कंदोमांसि भला ॿी त ख़बर जो कहिड़ी कीअं पाणी खणी लोटो चईसीं जादू अथसि हा पोइ असांजे मुल्क में को जादूगर हुजे त टकाव करायूं न मारायूंसि मुक़ाबले में चईसीं हा जीपाल जोगी आहे छिपो जादूगर आहे राज रड़ी विया केरु बेहसी नथो साम्हूं वठी ॾियोसि वठी आया ख़ाजा अजमेरी मुक़ाबलो करे मुड़ुस ही त अब छाजो ही जीपाल हिन जो जादू जो कमाल आहे ॾिसण में सादो आहे पर ॾाढो तेज मुड़ुस आहे छा मां त जादूगर न आहियां पुट मां मुक़ाबलो छाजो कयां थी बाक़ी ईअं मुड़ी लॻंदो ॿुधी छा मुक़ाबलो कयो भई हा अबा जीपाल जी मुक़ाबलो थी हा हा मुक़ाबलो में मां कुकड़ा मैदान में ल साईं फरमायो फ़क़ीर जी आका लीको ॿाहिरि कढो विच में थी वियो चौधारी लीको थियो विच में साईं वेठो जीपाल जी तूं पंहिंजे पासे थी बीह छाजो मुक़ाबलो कंदे जे मां ही ॾिस हरण जी चमड़ी आहे टुकड़ी आहे इन थी पढ़ां थो इन ते चढ़ां थो ॾिस त किथी घोड़ो थी मूंखे मथे खणी हले हरण जे चमड़ीअ जी टुकड़ी उन ते जीपाल फूक ॾिनी घोड़ो थी वियो चढ़ी वेही रहियो वाह वाह थी वई वाह 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 तूं चढ़ मथे मुला साईं फरमाए थो का वॾी ॻाल्हि कनि पंहिंजे पाक पेर मां जुती कढे थो चाहे थो जुती मां तकलीफ़ कहिड़ी कयां तूं मुंहिंजे मिठे मोहम्मद जे दीन जी ग़ुलामी वाह 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 सुभान अल्लाह इन सुभान जीपाल खे ॿुधाए त जादू छा थींदो आहे मदीने जे मीर जा ग़ुलाम छा थींदा इहे जो हथ कढई त जला चढ़ींदो आहे पतो तॾहिं पियो जो जीपाल जे कंध खे कुटींदी पई अचे ठका ते ठका ठका ते ठका रड़ियूं थो कराइण अजमेरी साईं बचा साईं चयो न बचाइणो कोन्हे मुक़ाबलो करणो आहे चईं क़ुरान में सही मदीने वारे खे ॾिस मुंहिंजो कर्ज़ भॼी ॾिठई साईं वरी ईंदे चई न राजा ॾिठो त भई मां मुक़ाबलो कराए अजमेरीअ खे त घटि कयो पर जेके माण्हू हुया जन मंदर ॾिठो हिकु न ॿ न मर्द औरतूं नंढा वॾा जवान पोड़ा अमीर ग़रीब जेके बि मैदान में हुया तक़रीबन 90 लख काफ़िर हज़रत ख़ाजा अजमेरी हिकु करामत सां मोहम्मद हबीब जा उम्मती बनाए छॾिया हबीब जा परवानो चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह अरे उॾामण जी ॻाल्हि कान्हे का फरमान खे भुलाइण जी ॻाल्हि कान्हे का वली उहो हुआ कामिल उहो हुआ मर्द उहो हुआ दरवेश उहो हुआ फ़क़ीर उहो हुआ रब जो प्यारो हुआ जंहिंजा ॿई हथ मदीने वारे जे दामन में काबू पियल आहिनि चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह हबीब जा उम्मतियो नबी खे घणी शयूं प्यारियूं टे हिकिड़ी ख़ुशबू ॿी शादी पर शादी तादी न शादी तादी न टियों निमाज़ में मुंहिंजे अखियुनि जो ठार अबू बकर सुहिणा तूं बि नदीअ जो यारे गार ॿुधा तोखे कहिड़ियूं शयूं प्यारियूं चईसीं मूंखे बि टे शयूं कहिड़ियूं النظر الى وجه رسول الله سبحان الله الى وجه رسول الله وانفاق مالي على رسول الله وان تكن ابنتي تحت رسول الله मूंखे बि टे शयूं प्यारियूं आहिनि हिकु त मां मुंहिंजूं अखियूं हुजनि मदीने वारे जो दीदार कयां प्यारी शइ दीदार कयां ॾिठो नबी जे चेहरे खे ॾिसां चेहरो बि चेहरो आहे न ॻाल्हायो या न ॾाढा ॻाल्हायो या न ॿियो मुंहिंजो माल मदीने वारे तां कुर्बान थिए
इहा प्यारी टियो मुंहिंजी न्याणी आशा सिद्दीका मोहम्मद हबीब जी कुंवार बनिया इहा शइ प्यारी आहे। अमीर उमर तोखे छा प्यारो आहे? मूंखे बि टे शयूं टिनि जोंग पियो हली मूंखे बि टे शयूं साईं कहिड़ो? हिकु अदल ऐं इंसाफ़। अदल ईअं न जो चोर शह पर वठी था वञनि भाग्य जे मथां मोचर जो फक हुजे ईअं न। अदल छा प्यारो आहे? ॾाढा ॻाल्हाए। ॿियो अल्लाह जे प्यारनि जी मुलाक़ात सालिहनि दरवेशनि कामिलनि जो दीदार। चओ सुभान अल्लाह। ॾाढा चयो न मोकल ॾेई हाणे उबासियूं न ॾे वेही त शींहं थी वेह वेह जहिड़ो शींहं भली गुज़रे ॾींहुं। वाह 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 हा साईं हलो अॻिते। ईअं न अल्लाह जा बांधा ॿी शइ इहा अल्लाह जे प्यारनि जो दीदार। टी शइ कि महबूब जे दुश्मन खे दसण ऐं कुहण। मदीने वारे जे दुश्मन खे वठण दसण कुहण। टे शयूं उस्मान सोना तूने ख़बर कि मूंखे बि टे शयूं प्यारियूं कहिड़ियूं? इताम ताम व इफ़शाउ सलाम व सलात बिल्लैल वन्नास नियाम। बुखियनि खे खाधो खाराइण बुखियनि खे ॾाढा था ॻाल्हाए या को लड़ी अचे त कंधु हेठि करे वेही रहूंसि। हमरा हिकिड़ो वियो दोस्त वटि मिलण जंहिंखे मिलण पियो त बि निहारियो त अधु अचे पियो उन बि माखी खाधी अचे पियो सलाह कबी पर खाई वेंदो माखी खाई वेंदो न कंदुसि त कारजी पवंदो अटकल कया हुन बचे दर ते पहुतो भली अची वई छा चवंदा सलाम वालेकुम सलाम। इहो त मूं चयो चवंदा सलाम वालेकुम चवंदा वालेकुम सलाम। हुनजो तव्हांजे सलामती न थी तव्हांजे पीउ ॾाॾे ते बि न उबतो सलाम सिखी अरबी त चई न यार क़िस्मत सां आयो आहीं ॾींहंनि खां पोइ दिलबर सलाह कयई हा माखी पियो खावां पर गरम सारो पैदा कंदी आहे जलन पैदा कंदी आहे हू बि को न छॾण वारो हो जी सारो करे त भली करे खाए बि यार माखी न मोटावी। असांजो हाल आहे हो ऐं मुंहिंजो आसमान नूर आहिनि। छा फरमायो त टे शयूं प्यारियूं इताम ताम हिकिड़ो खाधो खाराइण ॿियो क़िबला छा प्यारो आहे व इफ़शाउ सलाम अस्सलाम अलैकुम चवण प्यारो। अशतुल लम्हात हदीस जो किताब आहे मिशकात शरह उन में लिखियो अल्लामा अब्दुल हक दहलवी रहमतुल्लाह अलैह त हिक ॿिए ते सलाम हणाईंदा कयो अस्सलाम अलैकुम चओ छो थी सघे थो तूं अस्सलाम अलैकुम चवी अॻियां ॿुधण वारो रब जो वली हुजे हू चवे वालेकुम सलाम त ॿेड़ा ई पार थी वञनि। वलीअ रुॻी ईअं कंहिं के त गाॾियूं ठाहे तख़्त ठाहे रहंदा आहिनि ॿकिरनि जे चारण वारा बि के वलीअ हूंदा सरकारी मुलाज़िम के वलीअ हूंदा आहिनि मज़दूरी करण वारा बि के वलीअ हूंदा आहिनि। ॻाल्हियूं वधीक मां छा कयां हलनि घणा देर सां गुसाए इन करे हलनि साईं हलनि शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो रब क़बूल करे मुंहिंजो मदीने वारो साईं राज़ी थिए मज़दूरी करण वारा बि अल्लाह जा वली चओ अल्लाह जा वली हूंदा। हिकिड़े शख़्स ते जाइ ठाराई जाइ में शहर में मज़दूर गॾु थींदा आहिनि जंहिं जाइ पीढ़ी मज़दूरनि जी उते वियो हिकिड़ो नूरानी चेहरो कंथरो हेठि कयो वेठो आहे अल्लाह जे ज़िक्र में आहे तगारी मारो ओसारी जा औज़ार पिया आहिनि अब्बा दरवेश कंदुसि मथे खण जी साईं मज़दूरी कंदे ॿियो सॼो ॾींहुं मज़दूरी कंदुसि पर बाग़ ऐं ॿी कम। हीअ रिकॉर्डिंग हाफ़िज़ मुश्ताक अहमद भट्टी सेवानी तरफ़ खां राब्ते जे लाइ 030030898786 ते राब्तो कंदा 030030898786 ते राब्तो कंदा। हिन में ताउन हासिल आहे असांजे दोस्त साईं अब्दुल अज़ीज़ कुबर काज़ी अहमद वारे जो 2021